सभिनी दोस्तनि खे भली का सिंध हेल्प जे चैनल तां हिकु नई किस्त लर्निंग माइंड वेब सीरीज़ खां तव्हांजो मेज़बान इलाही बख़्श हिन कुर्राए अर्ज़ जे ज़रे ज़रे हिन ॻाल्हि जो तालिब आहे त हिन जी ज़ात खे ॻोल्हे सुञातो वञे। वजूदे काइनात खां वठी अॼु ताईं सुञाणण ऐं उन खे हासिल करण जी जुस्तजू जो रस्ते ते सरगर्म अमल आहियूं ऐं उन अमल खे ई लामहदूद ठाहिण ऐं इंसान हिकु तमामु अहम किरदारु अदा कयो आहे। तस्कीर काइनात जो सफ़र जेको गारनि खां शुरू थियो, वरी इंसान उन दुनिया खे ग्लोबल विलेज में ठाहिण खां पोइ नए जहाननि दुनिया में रहण जी कोशिश में जारी ऐं सारी रखियो आहे। उन्हनि तमामु पॉसिबिलिटीज़ ऐं हिन लाज़वाल सफ़र खे पस मंज़र हिन ॻाल्हि मां वज़ाहत ऐं वाज़े करे थो त इंसान खे वधीक पढ़ण ऐं सिखण जी ज़रूरत ई अॻिते वधाए सघे। जी दोस्तो, अॼु असां सां लर्निंग जे सिलसिले में हिकु कदावर नालो ऐं कदावर गेस्ट असां सां गॾु आहे, जेको नौजवाननि सां गॾोगॾु सभिनी में मक़बूल भी आहे। अॼु मां पंहिंजे गेस्ट जो तारुफ़ कराईंदो हलां। साईं पाण टीचर भी आहे, तमामु बहितरीन राइटर भी आहे। साईं पाण जेको आहे टिनि किताबनि जो लेखक आहे। साईं यूसुफ जमील लगारी साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, खुश आहियो साईं। अल्हम्दुलिल्लाह, तव्हां साईं कीअं हो? अल्हम्दुलिल्लाह, ठीक ठाक, ज़बरदस्त। असां सभिनी दोस्तनि सिंध हेल्प जे लर्निंग माइंड जी सीरीज़ खे ॿुधाईंदा हलूं त हिन प्रोग्राम जो फॉर्मेट जीअं एज़ यूजुअल हूंदो आहे, अॼु बि इहो ई रहंदो। त असां सभ खां पहिरियां साईंअ खां सवालात कंदासीं, साईं जी लाइफ जर्नी जे बारे में, ऐं देन क्वेश्चन सेशन थींदो ऐं तव्हांजा बि असां लाइव क्वेश्चन वठंदासीं। असांजो जेको आहे, तव्हां फेसबुक ते असांखे सवाल छॾे सघो था, तव्हां असांजो ज़ूम सेशन आहे, तव्हां उनखे बि अटेंड करे सघो था। लाइव तव्हां वीडियोज़ जे थ्रू सवाल पुछी सघो था ज़ूम खे जॉइन करे असांजे। ऐं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां जमील साईं, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। तव्हांजो किताबु जेको ज़बरदस्त एजुकेशन जे हवाले सां आहे, असां उहो तव्हांजो किताबु ॾिठो, तमामु ज़बरदस्त किताबु आहे। साईंअ जो नओं किताबु आयो आहे, तालीम ऐं तरबियत, अॼु जी ज़रूरत। जी साईं। साईं, तव्हां सभ खां पहिरीं पंहिंजी जेका आहे असांखे स्टोरी ॿुधायो। तव्हां पाण एज़ ए टीचर बि आहियो, तव्हां पाण एज़ ए राइटर बि आहियो, उहो कीअं ऐं तव्हां कीअं। ऐं साईं पाण तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां, साईं तमामु बहितरीन कॉलमिस्ट भी आहे। तव्हां मुख़्तलिफ़ अख़बारनि में सिंधी जेका लोकल रीजनल अख़बारूं असांजूं अचनि थियूं, सभिनी में साईं तक़रीबन लिखी चुको आहे। ऐं साईं वधीक पाण ॿुधाईंदो त साईं जो सफ़र कीअं शुरू थियो ऐं केसि ताईं ऐं कीअं। साईं जय हलूंदा। साईं जमील साईं। अस्सलाम वालेकुम साईं। सभ खां पहिरियों आउं अव्हांजो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां सिंध हेल्प जे सॼी टीम ऐं ख़ासि तौर ते अव्हां जो, जंहिं अव्हां मूंखे हिते ॻाल्हाइण जो ऐं सिंध सां मुखातिब थियण जो मौक़ो ॾिनो आहे। ऐं मुंहिंजो तालुक़ु ज़िले खिरपुर जे नंढड़े शहर छड़गीवा सां आहे। ऐं हिनमहिल मुंहिंजी उमिरि जेका आहे उहा 26 साल खनि आहे। आउं पंहिंजो इलाइक़ो जेको आहे पसमानदा इलाइक़ो आहे, एजुकेशन जो इलाही फुक़दान बि रहियो आहे। नंढे हूंदे असांखे बि तालीम हासिलु करण जे हवाले सां काफ़ी मुश्किलातूं महसूसु थियूं, कुझु दरपेश आहियूं। आस्ते आस्ते जीअं थोड़ी सम्झ आई, जीअं असां हिन एजुकेशन जी अहमियत खे सम्झो, इम्पोर्टेंस ऑफ एजुकेशन खे सम्झो, इन हवाले सां असां लाइफ जर्नी स्टार्ट थी। 2009 में मूं मैट्रिक कई ऐं 2011 में मूं इंटर कई। इंटर खां पोइ कैरियर काउंसलिंग जे हवाले सां जेका हिते फुक़दान ऑलरेडी हुयो ऐं हिनमहिल ताईं बि आहे, इन हवाले सां काई मुंहिंजी सोच न हुई त मूंखे अॻिते छा करिणो आहे। पंहिंजे कैरियर जे हवाले सां आउं क्लियर न हुयुसि। इतफाक़ सां वरी ईअं थियो त मुंहिंजी सिलेक्शन जेका आहे सा आज़ाद कश्मीर जे मीरपुर यूनिवर्सिटी ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी में सिविल इंजीनियरिंग में थी हुई। उते आउं हले वियुसि सिविल इंजीनियरिंग करणु 2 साल। हालांकि आउं क्लियर कोन हुयुसि त मूंखे इंजीनियरिंग करणी आहे, डॉक्टर थियणो आहे, टीचर थियणो आहे, कंहिं बि हवाले सां न हुयुसि। इहो हिकिड़ो वॾो इतफाक़ हुयो। पोइ वालदेन जी ख़्वाहिश हुई तव्हां विजनेर थिया, ऐं हुनजी ख़्वाहिश जी पूराई जे लाइ उते हली वियुसि। 2 साल जो मूं उते ॾिठो, महसूसु कयो, पंहिंजे पाण खे ॾिठो, उतां जे दोस्तनि खे ॾिठो, उतां जे इदारनि खे ॾिठो, टीचरनि खे ॾिठो, एजुकेशन सिस्टम खे ॾिठो। त सच ॿुधायां त मुंहिंजो हाउ उते ॾरंदो हुयो। ऐं मूंखे सिंध जे तालीमी इदारनि ते, तालीमी मालदारनि ते हिकिड़ी कावड़ चढ़ंदी हुई। हालांकि उन महिल आउं कंप्लीट मेच्योर कोन हुयुसि। 2011 जी ॻाल्हि आहे, त मेच्योर बि कोन हुयुसि, मामलनि खे सम्झंदो बि घटि हुयुसि।
पर जेको तो हुयो माना थोड़ी समझ फहम अकुल हुयो उन हिसाब सां थोड़ी कावड़ वठी हुई 2 साल या जर्नी हली 2 साल खां पोइ उनखे खैराबाद से लेफ्ट करे यूनिवर्सिटी के मां छॾे आयुसि लिहाज़ा न पियो अॻिते पढ़ाई नथो करे सघां या माना पोइ बैकग्राउंड न हुयो स्टडी एतिरी स्ट्रांग न हुई छॾे आयुसि हिते जी आउं पहुतुसि त लिहाज़ा मूं सोचियो त हाणे हिते छा कजे पोइ मूं सोचियो त हाणे जेके मामला मूंसां दरपेश थिया आहिनि जेके चैलेंजिस मूं ॾिठा आहिनि त बहितर इहो आहे त को ॿियो न ॾिसे हालांकि मूंखे वालदेन चयो त मां वरी कंटिन्यू हिते सिंध में इंजीनियरिंग कयो मां चयो न मां इंजीनियरिंग न कंदुमि मूंखे टीचर थियणु ॾियो मां टीचर थियां ऐं इहे जेके मूंसां मामला थिया आहिनि या जेके मां सम्झां थो अॻिते थियणा आहिनि या थींदा ऐं न्यू जनरेशन खे उनखे आगाही ॾियूं उनखे तयारु कयूं लिहाज़ा मूंखे कंहिं ट्रेन न कयो कंहिं ॿुधायो कोन हुयो त मां हिन जो नतीजो भोॻियो आहे त हाणे इन हवाले सां मां अहिड़ो हिकिड़ो ट्रैक वठां जंहिं ट्रैक खे मां ॿियनि माण्हुनि खे शइ खां ऑलरेडी आगाह करे सघां पोइ इन ई सोच खे पाया तकमील ते पहुचाइण जे लाइ मूं लतीफ़ यूनिवर्सिटी जॉइन कई 4 साल उतां रेगुलर BEd ऑनर्स कई इन हवाले सां उते दोस्तनि सां मुलाक़ात थियूं 2-3 कॉन्फ्रेंस थिया एजुकेशन जा उन्हनि में शिरकत जो मौक़ो मिलियो या मोटिवेशनल स्पीकर्स ॿुधायोसीं काउंसलिंग जे हवाले सां उते थोरी गाइडेंस मिली पोइ आस्ते आस्ते वरी जॾहिं असांखे पंहिंजा एक्सपीरियंस शेयर करण जो मौक़ो मिलियो त सुठा रिज़ल्ट्स मुंहिंजा मूं ॾिठा ऐं ख़ासि तौर ते मुंहिंजा जूनियर्स जेके हूंदा हुआ दोस्त हूंदा ईंदा वेहंदा असांखां पुछंदा हुआ त ॿियो हाल वाल पेपर जे हवाले सां छा कजे कीअं पढ़िजे ऐं किथां किथां पढ़िजे इन हवाले सां पुछंदा हुआ त पोइ मूं इन्हनि जे माना घणी जेका इज्तमाही जेको हिकिड़ो मुंझारो हुयो उनखे मद्देनज़र रखी मूं हिकिड़ो आर्टिकल लिखियो मज़मून लिखियो हुयो त पेपरनि जी तयारी कीअं कजे उहो मूं कावश अख़बार में मोकिलियो हुयो उन में कावश गैलरी में छपियो हुई रिसालनि ते मोकिलियो सिंध जे जंहिं बि रिसाले में मोकिलियो त छपियो ऐं वॾी ॻाल्हि थी आहे उन हिकिड़े मज़मून जो मूंखे एतिरा बहितरीनु रिज़ल्ट्स मिलिया ऐं जो मां पाण हैरान थी वियुसि कॾहिं कॾहिं कुझु अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके एक्सपेक्टेड न हूंदियूं आहिनि अनएक्सपेक्टेड हूंदियूं आहिनि तो मूं दोस्तनि जे काउंसलिंग लाइ उहा हिकिड़ो मज़मून लिखियो ऐं मूं हुनखे एतिरो संजीदा न वरितो लाइट वरितो मूं हुनजी काउंसलिंग थिए पर जॾहिं उहो मज़मून पूरे सिंध में सर्कुलेट थियो मुख़्तलिफ़ अख़बारनि जे थ्रू रिसालनि जे थ्रू ऐं उतां जा मुंहिंजा दोस्त जंहिंखे लर्निंग डिफिकल्टीज़ थींदा हुआ मुंहिंजे मज़मून जे पैटर्न जो ॿुधायो उनखे जॾहिं उन्हनि फॉलो कयो त उन्हनि जा सुठा रिज़ल्ट्स अचणु लॻा वॾी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो 2 दोस्त मूं वटि मिठई खणी आया ऐं हैरान थी वियुसि मां चई कहिड़ी ख़ुशी में खणी आया आहियो तव्हां असांजी हेल्प कई तव्हांजे मज़मून खे असां फॉलो कयो ऐं असां हिन महिल ॾाढो रिलैक्स लॻा पिया आहियूं ऐं सुठा रिज़ल्ट्स आया आहिनि रियली ॿुधायांव इहो हिकिड़ो वॾी टर्निंग पॉइंट हुई मुंहिंजी लाइफ जी मूं तॾहिं सम्झो त माण्हू पंहिंजी राइटिंग सां पंहिंजे थोरे एफर्ट सां घणनि जो भलो करे सघे थो इन खां पोइ इन हवाले सां पोइ मूंखे हिते इंस्पायरेशन ॾाढी मिली त मां चयो इन ई पेथ खे वठां जेकर इन काउंसलिंग खे वठां ॾाढो सुठो थी सघे थो इलाही जी बहितरी थी सघे थी इन हवाले सां पोइ मूं मज़मून लिखणु शुरू कया एजुकेशन ते खोड़ सारा काफ़ी मज़मून ॿिया बि लिखिया ऐं वरी हाणे जॾहिं अलहमदिल्ला 2018 में वरी डिग्री पूरी कई त वरी टीचिंग जॉब्स अची वियूं हुते में जो अप्लाई कयोसीं अलहमदिल्ला टीचर थी वियासीं पोइ मूं अञा सोचियो त लिटरेचर नदर में जेके बि सिंफ़ूं आहिनि शाइरी आहे नसर आहे नज़म आहे मज़मून आहे आर्टिकल्स आहे इन्हनि शयुनि खे मूं चयो त हाणे थोरो साइड ते रखां ईअं न आहे त मां उन शयुनि खे छॾे ॾींदुमि उहे बि कंटिन्यू थींदियूं पियूं पर इन खां वधीक जेका ज़रूरत आहे एजुकेशन जेको सिस्टम आहे जंहिंजे करे मूं पाण माज़ी में इलाही ज़हनी तौर मां टार्चर थियो आहियां मौजूदियूं भोॻियूं आहिनि त बहितर आहे जॾहिं मां हाणे उन शऊर वारे उन हद ताईं मुकमल हद त नथा चई सघूं या पीक पॉइंट त न आहे बहरहाल पंहिंजे जेका पहिरीं शऊर वारी हद हुन खां थोरो अॻिते पहुतो आहियां त आउं उहो रस्तो अख़्तियार कयां जंहिंसां ॿियनि जी भलाई थिए ऐं इन ई सोच खे अख़्तियार कंदे मूं 2019 में हालांकि उन महिल मां अञा टीचर कोन थियो हुउमि इन क्लासिस में हलां पियो मूं एजुकेशन जे हवाले सां इहो राइटअप किताबु लिखणु शुरू कयो मूंखे पब्लिकेशन जेका हुई पीकाक पब्लिशन पाण ऑफर कई हुई जो मां किताबु लिखो छापण लाइ असां वेठा आहियूं मुंहिंजी इहा कोशिशि आहे उहे बि बहितरीन आहिनि उहे एजुकेशन खे प्रमोट कनि था एजुकेशन सां रिलेटेड बुक्स खे ॾाढो सुठे नमूने छापनि था ऐं लेखक ते बर्डन घणो नथा रखनि उनखे फ्लेक्सिबिलिटी ॾियनि था त मूं किताबु लिखियो त अलहमदिल्ला उहो किताबु हाणे आयो आहे अवांजी नज़रनि मां गुज़रियो आहे ऐं सिंध मां अलाए किथां मां त कहिड़ा कहिड़ा नाला खणा दोस्त फ़ोनूं कंदा आहिनि व्हाट्सअप मैसेंजर ते ऐं सुठा माना हिकिड़ा सुठा रिमार्क्स ॾींदा आहिनि इवन एतिरे ताईं जो एजुकेशन जेके इदारा आहिनि ख़ासि तौर ते कराची में या हैदराबाद में उते मुंहिंजी बुक्स इलाही प्रमोशन मिली आहे ऐं जेको आहे सो पब्लिशर पाण उन्हनि पाण या हालांकि मां इन ॻाल्हि में पाण खे पढ़ाइणु नथो चाहियां हिकिड़ी हक़ीक़त आहे जेका उहा थो बयानु कयां पब्लिशर पाण इतराफ़ कयो आहे त असां जेके बुक पब्लिश कया आहिनि उन्हनि सभिनी बुक में जेका तव्हांजो बुक आहे उहो माना सेल थियो आहे टॉप ते माना उनखे इलाही इन जो सबबु इहो आहे त एजुकेशन ते आहे माण्हू चाहिनि था त तालीम सां गॾु तरबियत हुजे ऐं इन शइ जो इलाही फुक़दान आहे पाण वटि एजुकेशन आहे किथे एजुकेशन आहे किथे डेवलपमेंट कोन्हे तरबियत कोन्हे किथे तरबियत आहे त हुते एजुकेशन कोन्हे ॿई शयूं गॾोगॾु न आहिनि त लिहाज़ा इहे शयूं असांखे हिन महिल जेका नीड आहे सोसाइटी जी साईं जी साईं
साईं तव्हांजो किताबु ज़बरदस्त आहे, मूं पाण बि पढ़ियो आहे। हिन ते तव्हांजो वाक़ई जेके दोस्त किताबु पढ़णु था चाहिनि उहो किताबु जेको आहे sindhsalamat.com जी वेबसाइट ते वेंदा त उते जेको आहे PDF फॉर्मेट में मिली वेंदो। साईं जे जदीद तालीम जे लाड़े बाबति तमामु बहितरीनु किताबु लिखियो आहे यूसुफ साहब। ऐं साईं पाण टीचर आहिनि त बहितर सम्झी सघनि था त तालीम खे कीअं इम्प्लीमेंट करे ऐं कीअं कजे। साईं ज़बरदस्त उन्हनि में रखियो आहे त तबाहीअ जो कारण छा आहे सिंध जो, ऐं उन में कहिड़ियूं ऑब्जेक्ट्स असांखे अॻिते रखणु घुरिजनि जो असां इम्प्लीमेंट करे सघूं था। साईं असांजे ऑडियंस ऐं असां इहो था ॼाणणु चाहियूं त जेको तालीम ऐं तरबियत आहे इहा आहे छा असांजे मुआशिरे में जेको हींअर आहे उहा तालीम ऐं तरबियत आहे। तव्हां पहिरीं तालीम ऐं तरबियत जे बारे में ॿुधायो त इहा कहिड़ी शइ आहे, असांजे नाज़रीन खे ॿुधायो प्लीज़। ठीकु आहे। साईं सभ खां पहिरियां वज़ाहत कंदो आहियां जेको एजुकेशन आहे जेके पाण तालीम चवंदा आहियूं, एजुकेशन जेका हिकिड़ी रियल डेफिनेशन आहे या आलमी सतह ते जेका मञियल डेफिनेशन आहे उहा इहा आहे त टू चेंज इन बिहेवियर इज़ कॉल्ड एजुकेशन। असुल तालीम उहा आहे जेका तव्हांजे बर्ताव में तव्हांजे बिहेवियर में मुस्बत चेंजिंग आणे। तव्हां पहिरियां कीअं हुया, तव्हां एजुकेशन हासिलु कई, उन खां पोइ तव्हां कीअं आहियो, तव्हां पहिरियुनि शयुनि खे कीअं ॾिसंदा हुयो, तव्हां पहिरियुनि शयुनि जे बारे में कीअं सोचींदा हुयो, ऐं जॾहिं तव्हां एजुकेटेड थियो था उन खां पोइ तव्हांजो जेको लाड़ो आहे या तव्हांजो जेको रवैयो आहे उहो उन्हनि शयुनि तरफ़ कीअं आहे। तव्हां पॉज़िटिव हिसाब सां सोचियो था, ॿियनि खे इनफरादी जेको तव्हांजो फ़ाइदो आहे उनखे छॾे तव्हां इज्तिमाही ते सोचियो था, नथा सोचियो, इहा आहे एजुकेशन। जॾहिं माण्हू एजुकेटेड थिए थो त उहो पंहिंजे ज़ाती जेके फ़ाइदा आहिनि मुफ़ाद आहिनि उन सभिनि खे पासे ते रखी उहे इज्तिमाही भलाई जे लाइ अॻिते वधे थो। ऐं इन सां गॾु जेका डेवलपमेंट आहे, जेका तरबियत आहे, ॾिसो तरबियत जो वॾो अहम किरदारु आहे। असां यूनिवर्सिटी में वञूं था, कंहिं इदारे में वञूं था, असांखे साम्हूं जेको माण्हू मिले थो उहो PhD होल्डर आहे, लिहाज़ा एकेडमिक हवाले सां उहो PhD होल्डर आहे, ऑन द चेयर आहे, वेठो आहे। ऐं तव्हां एजुकेशन जा किथां जा बि या कंहिं उहिदे जा माण्हू आहियो या कंहिं पढ़िया लिखिया आहियो, जीअं स्टूडेंट आहियो, तव्हांजे साम्हूं वञो था कोई इशू खणी करे ऐं हू तव्हां सां इलाही ख़राबु तरीक़े सां बिहेव थो करे, त मां चवंदो आहियां त इन माण्हू खे पाण एजुकेशन में या एजुकेटेड पर्सन नथा मञी सघूं। जॾहिं एजुकेशन हुनजे बिहेवियर में चेंजिंग नाहे आंदी, लिहाज़ा हू खणी ज़ाहिरी तौर सक्सेस थियो आहे, हुन कामयाबी हासिलु कयूं, हुनजे ऑन द चेयर चेयर ते पहुतो आहे, लेकिन हुनजे बिहेवियर में उहा चेंजिंग न आहे, उहा जेका पोलिटनेस आहे कोन, हिकिड़ी नरमी में आहे कोन, ज़बान में हू ॻाल्हाए थो त माण्हुनि खे ॾुखाए थो, ऐं हू ॻाल्हाए थो त माण्हुनि खे ज़हन तौर टार्चर थो करे, त इहा आहे तरबियत। जॾहिं ॾिसो जंहिं माण्हू वटि तरबियत हूंदी आहे, हीअ चवंदा आहिनि हिकिड़ो मिसाल आहे पाण वटि सिंधी में त जंहिं वण में घणो मेवो हूंदो आहे ओतिरो झुकियल हूंदो आहे। मां इहो ई मिसाल ॾींदो आहियां, जंहिं माण्हू में जेतिरी एजुकेशन हूंदी आहे, जेतिरो शऊर हूंदो आहे, उहो माण्हू ओतिरो ई पोलाइट, ओतिरो ई बहितर ऐं शयुनि खे पॉज़िटिव नज़रिए सां ॾिसंदो आहे। त इहो मामलो आहे तालीम ऐं तरबियत में इहो ई फ़र्क़ु आहे। ऐं पाण वटि इहा वॾो अलमियो आहे त पाण वटि ॿिन्हिनि शयुनि जो वॾो फुक़दान आहे। पाण ईअं चऊं त तालीम पाण वटि मुकमल आहे, तरबियत न आहे, त पोइ पाण ट्रेनिंग सेंटर्स या जेके आहिनि काउंसलिंग जा इन्हनि ते घणो ज़ोर ॾियूं, इहे शयूं कयूं, तरबियत जो पासो असां भरे सघूं था। पर पाण वटि तालीम जेका उहा बि तबाह आहे, तरबियत जो पासो बि सफ़ा माना सम्झो त 0 पॉइंट ते बीठा आहियूं, होॾे बि माना 0, माना ॿई पासा असां इनिशियल पॉइंट ते वञी बीठा आहियूं। असांखे इहे ॿई खाना पूरा करणा आहिनि। जॾहिं इहे ॿई मामला गॾोगॾु उथंदा तॾहिं ई असां हिकिड़ो बहितर मुआशिरो ॾेई सघूं था, हिकिड़ा बहितर ज़हन पैदा करे सघूं था, बहितर क्रिएटिव माण्हू असां अॻिते आणे सघूं था। जी साईं, ज़बरदस्त। साईं जीअं ॿुधायो, साईं यूसुफ ज़बरदस्त ॻाल्हि कई त तालीम जी ऐं तरबियत जो जेको वास्तो आहे उहो मुआशिरे सां आहे, ऐं मुआशिरे जो जेको वहिंवारु आहे उन सां आहे, ऐं उहो तॾहिं थी सघे थो जॾहिं असां गॾिजी हिन ते कमु कयूं। साईं तव्हां असांखे इहो ॿुधायो त बेसिक जीअं तव्हां एज़ ए टीचर आहियो त ॿारनि में जेको आहे बेसिक असांजो जेको मुख्य जेको मेन फैक्टर आहे उहो असांजो एजुकेशन जे सेक्टर में, त जेका चलो असां जहिड़ा या जेका अॻिते निकिरी विया माण्हू उहे तालीम जो जेको आहे उन दर्जे जो जेको आहे, जीअं तव्हां सम्झो आहे जेको तव्हां किताब में बि लिखियो आहे उन बाबति, त उनजे कीअं उहे बहितरी आणे सघनि था, ऐं टीचरनि लाइ ऐं तव्हांजे जेका ॿारनि में जेका इम्प्रूवमेंट अची सघे थी, उहा कहिड़े सबबनि जे ज़रिए असां कहिड़ियूं शयूं इम्प्लीमेंट कयूं त अॻिते जेका असांजी नर्सरी अचे थी इन फ्यूचर में उहा सही अचे, त उहे असांखे कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि, उन जे बारे में कुझु ॿुधायो असांजे नाज़रीन खे बि, त अॻिते उहे अॻिते वञी को मसइलो न थिए उन्हनि लाइ। सभ खां पहिरियों इहा ॻाल्हि कंदो न त पाण वटि जेको एजुकेशन सिस्टम हुयो, जेको पहिरियां हुयो, उहो हुयो टीचर सेंटर्ड।
ऐं हाणे जेका आलमी तरह सां या जेके मयार मापा दुनिया जा मटिजनि था, हाणे जेको एजुकेशन सिस्टम आहे ॿाहिरि मुल्कनि में हले थो, उहो थो हले स्टूडेंट सेंटर्ड। ऐं वज़ाहत कंदो हलां टीचर सेंटर्ड छा आहे ऐं स्टूडेंट सेंटर्ड छा आहे। टीचर सेंटर्ड में ईअं थींदो हुयो त जेको एजुकेशन जेको मुहैया करणु, जेको सॼी जेका ज़िम्मेवारी हुई उहा टीचर ते हूंदी हुई। त टीचर लेक्चर ॾींदो ऐं उन में घणो घणो जेको हिसो हूंदो उहो लेक्चर मेथड जो हूंदो। टीचर आयो क्लास में, स्टूडेंट्स वेठा आहिनि, सिर्फ़ु स्टूडेंट्स खे पैसिव थियणो आहे, टीचर खे एक्टिव थियणो आहे। टीचर ॻाल्हाईंदो, कलाक लेक्चर ॾेई क्लास मां हलियो वेंदो। इहा आहे टीचर जी ज़िम्मेवारी, इहा एजुकेशन आहे टीचर सेंटर्ड। जेको हाणे दुनिया जे जदीद तरीक़े सां तरक़ी थी करे ऐं स्टूडेंट सेंटर थियो आहे, इन में इहो आहे त हिन महिल टीचर जो जेको रोल आहे उहो आहे फैसिलेटर जो रोल। इन में स्टूडेंट सेंटर्ड आहे त लर्निंग बाय डूइंग, सभु कम शागिर्द खे पाण करणा आहिनि। जेतिरो हू लर्निंग में पाण इन्वॉल्व थींदो ओतिरो सिखंदो, तजुर्बा जा हासिल थींदा, नाकाम थींदो, कामयाबु थींदो। टीचर हुनखे सिर्फ़ु फैसिलेट कंदो, टीचर हुनखे गाइड कंदो। टीचर जो हिन महिल एतिरो किरदारु आहे, ईअं सम्झो त 20% टीचर जो किरदारु आहे, 80% हिन महिल स्टूडेंट जो किरदारु आहे। पर पाण वटि अलमियो इहो आहे हिन महिल ताईं प्राइमरी असां स्कूल हुजनि, हाई स्कूल्स हुजनि, कॉलेजिस हुजनि या यूनिवर्सिटियूं हुजनि, हिन महिल ताईं बि असां वटि 90% जेको एजुकेशन जेका ॾिनी थी वञे उन में लेक्चर मेथड अप्लाई थो कयो वञे। असां पाण पढ़ियो आहियूं यूनिवर्सिटी में, असां वटि इहो ई तरीक़ो हुयो त टीचर ईंदा हुया, लेक्चर ॾींदा हुया। ऐं हिन ॻाल्हि ते हुन सां बहस कंदो हुउसि त साईं अव्हां लेक्चर ॾियो, असांखे फैसिलिट कयो, बाक़ी शयूं असां ते छॾियो, असांखे शयूं असाइन कयो, असांखां आउटकम्स वठो, रिज़ल्ट्स वठो। जिते असां मुंझूं था, खुटऊं था, असांखे हुतां गाइड कयो, ताकी लर्निंग बाय डूइंग वारो जेको असूल आहे उहो इम्प्लीमेंट थिए। असां बि हिन शइ खे सम्झूं, असांजा फ़ाइदा ॾिसूं। हिन महिल सर तव्हांखे ॿुधाईंदो हलां, चाइना में जेका जेको एजुकेशन सिस्टम आहे उते इहो आहे त पाण वटि एग्ज़ाम सिस्टम आहे, चाइना में एग्ज़ाम सिस्टम कोन्हे। उते जेको प्राइमरी जेको बेस आहे 1 खां 5 ताईं, उते ॿार खे बिल्कुलु टोटली लर्निंग बाय डूइंग जे मेथड सां पढ़ायो थो वञे। ॿार जो ॾिसनि था लाड़ो कहिड़े पासे आहे, ॿार में क्रिएटिविटी जेका स्किल आहे उहा कहिड़ी आहे, हाणे केतिरी हिकिड़ी सलाहियतूं माण्हू में हूंदियूं आहिनि। इंटेलिजेंस बाय बॉर्न, माना नेचुरल इंटेलिजेंस, उन्हनि में इहो आहे त माण्हू हिकिड़ा माण्हू नंढे हूंदे पंहिंजे पाण ॼाण पेन खणी जेका दीवारुनि ते बुकनि ते लीका पिया पाईंदा आहिनि। हाणे हितां इहा शइ साइकोलॉजिकली असांखे सम्झणु घुरिजे त इन ॿार में राइटिंग जेका स्किल आहे उहा उथे थी पई, उभरे थी पई। ॿार आहे हिकिड़ो गुल ॿूटो, असां हुनखे उभरण खां अॻु में ई लत ॾेई छॾींदासीं मथां, त उहो पंहिंजो ओसर न करे सघंदो, वधी न सघंदो। त क्रिएटिव जेके सलाहियतूं आहिनि उहे दॿिजी वेंदियूं, उते ई पहुची वेंदो। त ईअं ई ॿार खे तव्हां ॿार खे पहिरियों ऑब्ज़र्व कयो, ऐं टीचर जो मेन किरदारु इहो आहे त उहो ॿार खे ऑब्ज़र्व करे, ॿार खे ॾिसे त ॿार जी क्रिएटिविटी स्किल्स कहिड़े पासे आहिनि। हिकिड़ा ॿार शिकिलियूं ठाहींदा आहिनि दीवारनि ते, अजीब मुहांडरा किताबनि ते ठाहींदा आहिनि। इन ॿार में सम्झणु घुरिजे त ड्राइंग जी जेका स्किल आहे उहा घणी आहे। हिकिड़ा ॿार पंहिंजे मुंहुं गुनगुनाईंदा आहिनि, हिननि में सिंगिंग जो स्किल हूंदो आहे। हिकिड़ा ॿार पंहिंजे मुंहुं वधंदा आहिनि, हथ लोड़ींदा, डांसूं कंदा आहिनि, हिननि में डांसिंग जो स्किल घणो आहे। चाइना में इहो आहे त ॿार खे पहिरियों ऑब्ज़र्व कंदा आहिनि, पूरो 30 ॾींहं ॿार खे ऑब्ज़र्व कंदा, ॿार खे ॾिसंदा त ॿार में कहिड़ी स्किल आहे, ॿार जी दिलचस्पी कहिड़ी आहे। उते क्लास रूम में हुनखे रांदि रूम ॾिनी वेंदी, हुनखे हिकिड़ो ड्राइंग रूम ॾिनो वेंदो आहे, उते ड्राइंग ठाहे, हिकिड़ा पेजिस ॾींदा वञनि त लीका पाए, ॿार हिकिड़ी जाइ ते मौसीक़ी जो सिस्टम कयो वेंदो आहे हल्को फुल्को। ॾिसंदा आहिनि त ॿार घणे पासे कहिड़े पासे थो वञे, जंहिं पासे ॿार जो लाड़ो आहे उन ॿार खे उन हिसाब सां अॻिते हुनजा जेके गोल्स रखंदा आहिनि उनखे ओहिड़े नमूने जा सब्जेक्ट्स पढ़ाया वेंदा आहिनि। ईअं ई ॿार खे माना ऑब्ज़र्व करे पाण वटि ईअं न आहे। पाण वॾो अलमी आहे त पाण अंडर डेवलप कंट्री में आहियूं, टोटल डेवलप बि न आहियूं, पर इन जे बावजूद बि जेके हुकूमत दावा थी करे या सहूलियतूं फैसिलिटेशन नथा ॾियनि, जंहिंजे करे असांजा ॿार बि रुली था वञनि। कंहिं दोस्त मूंखे चयो हुयो त असां वटि ॿहिराड़ियुनि में सुकरात, अरस्तू ऐं जॉन डेवी जे ज़हन रखंदड़ शागिर्द, उन्हनि जे बराबरि ज़हन रखंदड़ शागिर्दनि जूं उमिरियूं बकरियूं ऐं मेंहूं चारियुनि में गुज़री थी वञनि। मां पाण इलाही ॿार अहिड़ा ऑब्ज़र्व कया, इलाही ॿहिराड़ी जा ॿार सर मां ॾिठा जेके इलाही स्किलफुल, जंहिंजा ज़हन, जंहिंजा सवाल, जंहिंजूं ॻाल्हियूं अनबिलीवेबल, ईअं सम्झो त हिकिड़ा मौजा। माना असां पाण शौक़ थी पिया वञूं त हिननि वटि अहिड़ा जानदार ख़्याल किथां था अचनि। अलमियो इहो आहे त उन्हनि जी केयरिंग कोन्हे, न असां वटि अहिड़ो माहौल आहे इदारनि में जो उन्हनि ॿारनि खे असां नश आउट कयूं, उनखे अॻिते वधायूं, न टीचरुनि में उहे स्किल्स आहिनि टीचर डेवलप कनि, न असांजा इदारा एतिरा डेवलप कनि। असांखे करणु ई खपे एजुकेशन इदारनि खे घटि में घटि जदीद जेके औज़ार आहिनि, लाज़िम न आहे हिकु तक में सभु कुझु थिए, लिहाज़ा आस्ते आस्ते डेवलपमेंट जी तरफ़ असां विखूं खणूं, ॿारनि में थोरी थोरी डेवलपमेंट आणियूं, इदारनि खे थोरो जदीद बणायूं, टीचरनि खे जदीद बणायूं। वॾी ॻाल्हि आहे निसाब। ॾिसो निसाब ते बि मूंखे थोरी ॻाल्हाइण जो आहे, माना इरादो बि। ऐं निसाब जो पाण जेको आहे निसाब इलाही पाण वटि पुराणो आहे। निसाब एतिरो पुराणो आहे त हिन महिल तव्हां ॾिसो था जदीद दुनिया थी वई आहे, हर शइ अलाए किथां खां किथां पहुची चुकी आहे। असांजी किताबुनि में हिन महिल ताईं रेडियो जा फ़ाइदा ॿुधाया विया आहिनि। या केॾो न अलमियो आहे त दुनिया हिन महिल टच शयुनि में सॉफ्टनेस ते हले थी वई, इशारनि ते पई थी हले, असां रेडियो जा फ़ाइदा ॿार खे था पढ़ायूं। तव्हां सोचो त ॿार जी क्रिएटिव स्किल कीअं वधंदा।
एजुकेशन कीअं असांजी बहितर थींदी, असां दुनिया सां कॉम्पीट किथे करे सघंदासीं। इन हवाले सां असांखे इदारनि जी बहितरी जी ज़रूरत आहे, निसाब जी बहितरी ज़रूरत आहे, ऐं टीचरनि जी जेका तरबियत आहे, टीचरनि जी ख़ुदि जी जदीद टीचर असांखे खपनि, जेके साइंस जा ॼाणू हुजनि, ऐं जदीद ज़बरदस्त टेक्नोलॉजी जा। तव्हांजो साईं हिकु तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि कई त तालीम जो जेको मेथोलॉजी आहे उहा बि चेंज करणु घुरिजे। असांखे मेथड्स जेका आहिनि उहे नवां मॉडर्न अप्लाई करणु घुरिजनि। पर जेको असांजो हिकिड़ो मेन मसइलो इहो बि आहे जो असांजो जेको कम्युनिकेशन जेका थिए थी उहा जेको आहे आई थिंक जेको टीचर्स जेका आहिनि उहे अॻिते अहिड़ो का चैनल न आहे कम्युनिकेशन जो गवर्नमेंट या अहिड़नि इदारनि सां कम्युनिकेट करे पंहिंजो उहे जेके आहिनि एडवाइस जीअं ॾियनि था। जेसि ताईं मूंखे यादि आहे त काफ़ी सिंध जे इदारा त ठहियल आहिनि, मतिलबु उन्हनि जा मां नाला त नथो वठणु चाहियां, उन जा काफ़ी इदारा आहिनि जंहिंजे मुंहिंजे ज़हन में अचनि पिया हींअर, त उहे ठहियल त आहिनि, पर उन मेथोलॉजीअ खे उहे हमेशह कॉन्फ्रेंस बि कंदा आहिनि। मूंखे यादि आहे त हिकु ॿिनि टिनि दोस्तनि मुंहिंजे सर्कल में आहिनि जेका उहे एजुकेशन जी इम्प्लीमेंटेशन अब नऊं मॉडर्न निसाब ठाहिण जी उहे कंदा आहिनि, पर हिकु गवर्नमेंट ईंदी आहे ॿी हली वेंदी आहे। असां इन खां हटी करे थोरो हिकिड़ो ही त गवर्नमेंट खे हुनजे सेक्टर से हले थो वञे, पर जेका करंट जेका मेथोलॉजी आहे या करंट मेथड्स आहिनि उहे जेका आहिनि ॿारनि में कीअं सुजाॻी पैदा करे सघनि था, ॿारनि जी तरबियत खे बहितर मोटिवेट करे सघनि था। जेका करंट सिचुएशन में तव्हांजा बुक्स आहिनि या असांजे जेको नर्सरी में पढ़ायो था वञनि उन्हनि खे किताबनि खे असां इम्प्लीमेंट कंदे तव्हां टीचरनि खे कहिड़ी या टीचरनि खे या उन्हनि जे पेरेंट्स जेका ॿारनि जा आहिनि उहे लिखियलु पढ़ियल आहिनि कुझु त ज़ाहिरी आहे ऐं रहनि त उहे वीचारा नंढनि ॻोठनि में था, पर आई थिंक उहे वधीक वेल अवेयर्ड आहिनि, छो जो अॼुकल्ह तव्हां जीअं ॿुधायो त ग्लोबल विलेज थी वियो आहे, त दुनिया जेका आहे मेथोलॉजी मेथड्स ऐं ॿिया शयूं अप्लाई करे ऐं पंहिंजो पाण खे इम्प्रूवमेंट कनि पिया। त तव्हां कहिड़ी सजेशन ॾींदव उहे पेरेंट्स उहे ॿार जेका पाण सिखणु चाहिनि था, जेका पाण करणु चाहिनि था, उहे कहिड़ा मेथड्स अप्लाई कनि जो उहे जेका आहे सिखी सघनि, इम्प्रूवमेंट आणे सघनि। जी साईं। साईं यूसुफ तव्हां इन ते ॿुधाईंदव त बहितर थींदो, छो जो असांजो मेन जेको पर्पज़ आहे सिंध हेल्प जो उहो इहो ई आहे हिन वेबिनार जो, त असां कहिड़ा तरीक़ा सिखी करे असां लर्निंग पंहिंजी ट्रांसफॉर्मेशन आणे सघूं। हिकु ट्रांसमिशन त असांजी सेक्टर एजुकेशन सेक्टर आहे, एजुकेशन मिनिस्ट्री आहे, सिंध एजुकेशन आहे, उहो तव्हां बहितर ॼाणियो था त उहे कहिड़नि हालनि में आहिनि या छा आहे। पर जेकॾहिं असांजे हिकिड़े नंढिड़े तरीक़े ॿुधाइण सां जेकॾहिं केर बि हुनजो पीउ भेण हुनजे भाउ हुन ॿार जी या घर जो को भाती ॿुधी करे उहे तरीक़ा अप्लाई करे उहा इम्प्रूवमेंट आणे सघे थो। तव्हां उहे कहिड़ा तरीक़ा ॿुधाईंदव जेका ॿार जेको आहे, जीअं तव्हां पंहिंजी किताब में आई थिंक मूं पढ़िया आहिनि उन में तव्हां मेथोलॉजी डिस्कस कई आहे काफ़ी, पर तव्हां हिते जेको आहे इन शॉर्ट ऐं प्रिसाइज़ ॿुधायो त कहिड़नि तरीक़नि सां असां ॿारनि खे पढ़ाए सघूं था। जी साईं। वरी बि थोरी पंहिंजी जेका अॻु में कयल ॻाल्हि आहे थोरो हुनखे दोहिराईंदो हलां त जेका जी सेल्फ रिकग्नाइज़ेशन आहे, आउं चवां पियो त इहा इलाही इम्पॉर्टेंट आहे। ऐं जी जी वालदेन हुजनि, टीचर्स हुजनि, भाउ हुजनि, भेण हुजनि, उन्हनि खे इहा ई तजवीज़ ॾींदुमि त जेको तव्हांजो ॿारु आहे, तव्हांजो भाउ आहे, तव्हां सां जेको कनेक्टेड फर्द आहे, तव्हां उनजे लाड़े खे ॾिसो, उनजो लाड़ो ॾिसो। मां तव्हां वटि साम्हूं मिसाल आहियां त जॾहिं मुंहिंजी इंजीनियरिंग जे मुंहिंजो लाड़ो कोन हुयो ऐं मूंखे वाल साहब ॾांहुं मोकिलियो, मूंखे कामयाबी नसीब न थी, मां मोटी आयुसि। इन हवाले सां सभ खां पहिरियां तव्हां ॿार जो लाड़ो ॾिसो त ॿारु चाहे छा थो, काॾे वञणु थो चाहे। असां वटि हालत इहा आहे त ॿारु थो चए त मां सिंगर थींदुमि या मां को राइटर थींदुमि या मां को वकील थींदुमि, ऐं उनखे वालिद साहब, उनखे भाउ, उनजा रिश्तेदार फोर्स था कनि त फलाणे खान जो पुटु इंजीनियर थियो आहे, तूं इंजीनियर थी, फलाणे खान जो पुटु डॉक्टर थियो आहे, तूं डॉक्टर थी। असां ॿारनि खे एतिरो त फोर्स था कयूं जो ॿार पंहिंजी तख़लीक़ी सलाहियत खां हटी था वञनि, पंहिंजे जेको रियल हुनजो नेचुरल ट्रैक आहे उन ट्रैक खां हटी था वञनि, ऐं पोइ न ॿारु उहो असांजो थो रहे न ई उन शोबे जो थो रहे। ॾिसो इलाही भट्ट साहिबु, जॾहिं असां उन ॿार खे पंहिंजे नेचुरल जेको ट्रैक जंहिंजे लाइ ख़ुदा हुनखे पैदा कयो आहे, जंहिंमें हुन में नेचुरली स्किल आहे, क्रिएटिविटी आहे, असां उनखां हटाए जॾहिं हुनखे ॿिए तरफ़ पंहिंजे ठहियल रस्ते ते आणियूं था त ॿारु नेचुरल वारे कुदरती सलाहियतुनि खां महरूम थी ईअं सम्झो त मरी थो वञे, पोइ सॼी उमिरि पाण खे घेले थो, उनजी काई बि इनजे करे जेको असां वटि नौजवान, ख़ासि करे नौजवान तबिको आहे, उनखे बि इहो आहे त पंहिंजे पाण खे मेडिटेशन करे, थोरो फ़िकिर करे ऐं सोचे
इन सां गॾोगॾु थोरा तजुर्बात बि करे, ईअं न आहे त रुॻो मेडिटेशन करे सोचे मुमकिन आहे हुनखे को का ॻाल्हि सम्झ में न अचे ऐं मुंझाण जो मुब्तला थी वञे ऐं इन शइ मां हथु कढी वञे, उहो तजुर्बात करे। तजुर्बात जे हवाले सां हीअ चइबी आहे त तब आज़माई करे, मुख़्तलिफ़ शोबा मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, उन्हनि में थोरी तब आज़माई करे ट्राए करे ॾिसे, ऐं जिते ॾिसे त मुंहिंजो हिते ज़हन घणो थो हले ऐं हिते सुठा मूंखे रिज़ल्ट्स मिलनि था, त उन शइ खे कैरी ऑन करे, त लिहाज़ा कामयाबी हुनजी मुक़दर थी वेंदी। ऐं इन हवाले सां जेको टीचर आहे, टीचर जे लाइ इहा सजेशन आहे त टीचर पहिरियों ॿार ते पंहिंजी शयूं इम्प्लीमेंट न करे, ॿार खे छॾे, ॿार खे आज़ादु छॾे, ॿार खे गाइड कंदो हले, ॿार खे ॾिसे त ॿार छा थो चाहे, कीअं थो पढ़णु चाहे। ईअं न आहे त जीअं मां ॿार खे स्टूडेंट खे चवां थो हीअं पढ़ो, फोर्स थो कयां बाबा ही शइ यादि बसि यादि ई करिणो आहे, मूंखे यादि करे रटे ॿुधायो, हिननि शयुनि में ॿार जी काई बहितरी न थी। ॿारनि खे तव्हां कॉन्सेप्ट क्लियर करायो, ॿारनि खे छॾियो, ॿारनि खे ॾिसो त लाड़ो कहिड़ी तरफ़ थो वञे, उहे असांखे रिज़ल्ट कहिड़ा था ॾियनि। जेको वालदेन आहे, वॾी ॻाल्हि आहे, वालदेन जी ज़िमेवारी आहे। वालदेन जेको असां वटि जेको कंपेरिज़न आहे, कंपेरिज़न इलाही माण्हुनि जा ज़हन तबाह करे छॾिया आहिनि, ऐं इलाही असां वटि स्किलफुल क्रिएटिव जेके ज़हन आहिनि उहे असां वटि बाक़ाइदा सां वॾा, ईअं सम्झो हुननि दिमाग़ में ब्लास्ट थींदो आहे। हिनखे वाल साहब चवंदो आहे बाबा तोखे हीउ न, मुंहिंजे मर्ज़ी जो शोबो तोखे चूज़ करिणो आहे, तोखे उन मंज़िल ते पहुचणो आहे, छो त मुंहिंजा दोस्त, मां उन्हनि जॻह चई सघां त मुंहिंजो पुटु डॉक्टर आहे, मुंहिंजो पुटु इंजीनियर आहे। इन ॻाल्हि सां असां इलाही ॿारनि खे तबाह था करे छॾियूं, नौजवान नस्ल खे तबाह था करे छॾियूं। ग़लति गाइडेंस असां सां पाण सां या राब्ते में अहिड़ा दोस्त रहिया या मिलिया आहिनि जिन खां असां पुछियो त बाबा मां तक़रीबन यूनिवर्सिटी में दोस्तनि खां पहिरियों इहो सुवालु कंदो हुउसि त तव्हां जॾहिं शोबे में आया आहियो, जी तव्हां जिन शोबे जा तव्हां चूंड कीअं कई? मां सम्झां थो को 10% दोस्त चवंदा त असां पंहिंजी ख़ुशी सां आया, बाक़ी 90-80% दोस्त इहो चवंदा त कंहिं माइट चयो, कंहिं दोस्त चयो त हेॾे वञ, हिन में नौकरियूं घणियूं आहिनि ऐं इन शोबे में जेको आहे तूं सही कमु थो करे सघें। माना त उन नौजवान खे पाण खे ख़बर न हुई त मां किथे सही कमु करे थो सघां, उनखे जंहिंजे टके ते लॻी हलिया था अचनि, पोइ कुझु फ़ीसद दोस्त कामयाबु था थियनि, कुझु नाकाम बि थियनि था। इहो मामिलो बि आहे त घटि में घटि असांखे पंहिंजे स्किल जो, पंहिंजी क्रिएटिविटी जेका नेचुरली बाय बॉर्न आहे उनखे सुञाणणु खपे, सेल्फ रिकग्नाइज़ेशन करणु खपे, मेडिटेशन करणु खपे, उन सां गॾोगॾु थोरा घणा तजुर्बात बि करणु खपनि। हिन महिल जदीद दुनिया आहे त ॾिसूं था मोबाइल्स, लैपटॉप्स हर कंहिं वटि आहिनि। हिन महिल मां सम्झां थो काई बि शइ असांजे लाइ मुश्किल कोन आहे। जेकॾहिं मां ड्राइंग सिखणु चाहियां त यूट्यूब ते ड्राइंग जा काफ़ी लेक्चर्स पिया आहिनि। जेकॾहिं मां स्पीकर थियण थो चाहियां त खोड़ सारा मोटिवेशनल स्पीकर्स उते उन्हनि जा वीडियोस पिया आहिनि, मां ॾिसी सघां थो कीअं ॻाल्हाए सघिजे थो ऐं माण्हुनि खे कीअं मोटिवेट करे सघिजे थो, ऑडियंस सां कीअं मुखातिब थी सघिजे थो। इन हवाले सां जहिड़ी ट्रेनिंग चाहियूं, जेका शइ चाहियूं, असां वटि उनजे लाइ तहरीर में, राइटिंग में खोड़ सारा किताब, खोड़ सारियूं वेबसाइटूं ऐं वीडियोस खोड़ सारा पिया आहिनि, काफ़ी तरबियत वारियूं शयूं पियूं आहिनि। पर पहिरियों मामिलो इहो आहे त असां तइ कयूं असांखे वञिणो काॾे आहे, असांजा पंहिंजा गोल्स, पंहिंजा टारगेटेड जेके आहिनि उहे थोरा क्लियर हुजनि, माइंड में रखियलु हुजनि। ॿाहिरि मुल्कनि में जेके इंग्लिश कम्यूनिटी आहे, जेके अंग्रेज़ माण्हू आहिनि, उहे पंहिंजे ईंदड़ 5 सालनि जा टारगेट्स ठाहे रखनि था ऐं उन्हनि ते अमल पिया थियनि था त अॼु आउं हिते वेठो आहियां त ईंदड़ 5 साल में मूंखे फलाणी जाइ ते पहुचणो आहे। उन हवाले सां उहे स्ट्रगल कनि था, उनखे दिक़त नथी थिए। असांजी जेका स्ट्रगल आहे, असांजी स्ट्रगल ईअं आहे जीअं अंधारी में तीर हणिजे, जिते पहुतासीं, जिते तीर लॻो हुते पुॼंदासीं। असां अंधारी राइट में स्ट्रगल था कयूं, असांखे पंहिंजे विजन जी, पंहिंजे गोल्स जी कंहिं शइ जी ख़बर कोन्हे। जॾहिं ख़बर कोन्हे त असां अचीव कीअं कंदासीं, या जॾहिं असां अचीव कयूं बि था असांखे ख़बर नथी पए असांजी केॾी नंढी अचीवमेंट आहे, केॾी वॾी अचीवमेंट आहे, असां उनखे फील नथा करे सघूं। जॾहिं इहा शइ उहा क्लियर हूंदी तॾहिं असां मंज़िल ते पहुचंदासीं, असां फील कंदासीं, अॻिते जे मंज़िल लाइ असां पंहिंजो सफ़र जारी कंदासीं। ईअं कंदे कंदे इनशाला पाण सुठे जॻह ते पहुची सघूं था ऐं काफ़ी माण्हुनि जो भलो बि करे सघूं था। जी साईं। ज़बरदस्त साईं। साईं यूसुफ, तव्हां जेको आहे एज़ ए टीचर आहियो, तव्हां इंटीरियर में वेठा हो, तव्हां बहितर ॼाणे सघो था जेका असांजा ग्लोबल माण्हू, जेका सिंधी असांजी कम्यूनिटी वेठी आहे कैनेडा में, USA में, ऑस्ट्रेलिया में, काफ़ी मतिलबु असां सां टच में हूंदा आहिनि, त उहे चवंदा आहिनि असां जेका चेंजिस आणणु चाहियूं था, असां जेको कुझु करणु चाहियूं था, हीअ थियणु घुरिजे, हीअ थियणु घुरिजे, हीअ थियणु घुरिजे। उहे वीचारा, मां उन्हनि खे त वीचारो ई चवंदुसि, छो जो उहे ॿाहिरि वेही करे, जीअं सिंधीअ में चवंदा आहियूं, उहे ॻाल्हि त कंदा आहिनि, पर उहे ॻाल्हियूं उन्हनि जे फेसबुक ते, ट्विटर ते या सोशल मीडिया जे कंहिं प्लेटफॉर्म ते ॻाल्हाइण सां उन्हनि जी उहे उते ई दम ख़तमु थी वेंदियूं आहिनि। पर तव्हां जेकॾहिं मीरपुर ख़ास में वेठा आहियो, सखर में वेठा आहियो, तव्हां पंहिंजे एॾां वञो था हर एरिया में, तव्हां जीअं मूंखे जेसिताईं मुंहिंजे इल्म में आहे, तव्हां डिफरेंट जॻहियुनि ते वञी लेक्चर पंहिंजो काउंसलिंग कंदा आहियो ॿारनि जी, उन्हनि में टीचरनि जी थींदी आहे, त तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजी किताबनि में ज़िक्र कयो आहे उन शइ जो, त साइकोलॉजी जेका आहे, असांजो जेकी नफ़्सियात आहे सिंधियुनि जी, जेका असांजो जेको आहे
उन जो ऐं तालीम जो कहिड़ो ॻंढापो आहे, उनखे असां कीअं सिंक करे सघूं था, जंहिंखे चइबो आहे न ॻंढे सघूं था। त उहे कहिड़ियूं शयूं आहिनि जेकियूं वठणु घुरिजनि, जेका ॿार बि वेठा आहिनि त उन्हनि ते ॻाल्हाइनि बजाए की उहे तालीम सिस्टम ते या इन्हनि ते आहे। त असां हिकिड़ी साइकोलॉजी क्रिएट करे, जीअं तव्हां ॿुधायो त माण्हू पेरेंट्स जीअं मोटिवेट था कनि त यार हिन जो पुटु जेको आहे ₹1,00,000 सैलरी पियो खणे, बैंकर थी वियो आहे, तूं MBA कर, तूं ही जेको आहे डॉक्टर थी वियो आहे, तूं ॾिस करोड़ पोइ कमाए, तूं बि डॉक्टर थी। ॿार जेको आहे पंहिंजे स्किल्स खे जेको आहे न रिकग्नाइज़ पेरेंट्स न करे सघंदा आहिनि। उन जो जेका साइकोलॉजी खां मुंहिंजो जेको आहे इहो ई आहे त साइकोलॉजी जेका आहे उहा वॾो मैटर थी करे। तव्हां ॿुधायो जो आम सिंधी जी साइकोलॉजी कहिड़ी हूंदी आहे इन बाबति, तालीम जे बारे में ऐं तालीम जे रिश्ते सां? प्लीज़ साईं इन ते थोरी रोशनी हुजे। पाण वटि मां बार बार मूंखे ॻाल्हाईंदे इहो लफ़्ज़ अची थो वञे अल्मे वारो, वरी थो दोहिरायां त पाण वटि अल्मे इहो बि आहे त असांजो सिंधियुनि जो या नौजवान तबिके जो इलाही जो वैसा ख़तमु थी वियो आहे। तव्हां ॻाल्हि कई त ॿाहिरि मुल्कनि में काफ़ी दोस्त वेठा आहिनि ऐं उतां सजेशनूं ॾियनि था, हीअं करणु खपे, हीअं करणु खपे, ऐं पाण मसइलनि ते ॻाल्हाए सघूं था। पाण वटि सिंध में काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके मसइलनि ते ॻाल्हाईंदा आहिनि। तमामु थोरा माण्हू हूंदा आहिनि जेके उन्हनि मसइलनि जा हल ॿुधाईंदा आहिनि। राइट। जॾहिं खां सोशल मीडिया जो आम थियो आहे, वाह आम थियो आहे, तॾहिं खां वठी असां वटि हर ॿियो माण्हू साफ़ी बि आहे, राइटर बि आहे। हर माण्हू वेहे थो हीअं न हुजे, हीअं हुजे, हीअं न हुजे, हीअं हुजे। अॼुकल्ह सजेशनूं हर को ॾेई सघे थो। ऑन द ग्राउंड प्रैक्टिकली मैदान में केरु थो लहे, प्रैक्टिकली छा करणु खपे, कहिड़ा चैलेंजिस असांखे ईंदा, उन्हनि खे मद्देनज़र रखी ऑन द ग्राउंड माण्हू जॾहिं लहे थो न तॾहिं शयुनि खे सम्झे थो। मां पंहिंजी ॻाल्हि कंदो हलां, जॾहिं आउं उते हुयुसि आज़ाद कश्मीर 2 साल, त तव्हां सची ॻाल्हि ॿुधायां त मुंहिंजो अंदरि जॾहिं सिचुएशन ॾिसां पियो सिंधी, अंदरि मुंहिंजो सड़ंदो हुयो। इहा साॻी हालत हिन महिल उन्हनि दोस्तनि सां आहे जेके ॿाहिरि मुल्क वेठा आहिनि, के तालीम हवाले सां या के बिज़नेस जे हवाले सां। उहे उतां जी तरक़ी ॾिसनि था, माण्हुनि जी डेवलपमेंट, माण्हुनि जा एथिक्स, माण्हुनि जा सोशली रोल प्ले ॾिसनि था, ऐं उन्हनि जी ख़्वाहिश थी उभिरे त असां ईअं छो न आहियूं, असां सिंधी ईअं छो न आहियूं, असांजे सिंध में ईअं छो न आहे। पोइ उन हवाले सां उन बिहाफ ते उहे वीचारा सजेशनूं रखनि था। पर हाणे मामिलो इहो आहे त उते वेठा सजेशन ॾियनि था, हाणे उन्हनि सजेशन खे इम्प्लीमेंट केरु करे, उन ते अमल केरु करे। हुकूमत जो इहो हाल आहे त हुकूमत खे केतिरियूं तव्हां सजेशनूं ॾियो, केतिरियूं ॻाल्हियूं कयो, ॻाल्हि पंहिंजी हलाईंदा आहिनि, हुन हिसाब ते वेहनि था, पॉलिसियूं ठाहिनि था। हिकिड़े रूम में वेही कॉन्फ्रेंस करे 4 माण्हू पॉलिसी ठाहे हाणे पब्लिश था करे छॾनि, फोन ते एतिराज़ात, रड़ियूं, कूकूं, इहो वठां थी वञे, मर्ज़ी पंहिंजी था हलाइनि, कुझु नथा कनि। हाणे जेके ॿार दोस्त वेठा आहिनि उन्हनि जे लाइ इहो आहे त उहे ईअं कनि, घटि में घटि अलहमदिल्ला उन्हनि वटि पैसो सुठो घणो हूंदो, उन्हनि जे एक्सपेंडिचर खां घणो हूंदो। उहे जेके हितां जा जेके उन्हनि जा दोस्त आहिनि, सुञाण जेके जा जेके मर्द आहिनि, उन्हनि सां राब्ते में आहिनि, अहिड़ो कोई टीम वर्क ठाहिनि, उन्हनि ते नंढा नंढा टास्क रखनि, नंढा नंढा कम रखनि। ईअं कंदे कंदे थोरे पैमाने ते चवंदा आहिनि थोरा कणा थाली में चङा, आस्ते आस्ते कंदे जो बहितरी आणे सघनि था। नंढा नंढा टारगेट्स रखनि, नंढा या पंहिंजे ॻोठ खां शुरू कनि, पंहिंजे ॻोठ जा जेके स्कूल आहिनि, लिहाज़ा हर माण्हू जो तालुक कंहिं न कंहिं ॻोठ सां आहे। ऐं ॻोठनि जी सभिनि जी पूरे सिंध जे ॻोठनि जी या शहरनि जी तक़रीबन हालत साॻी आहे। अहिड़ो को बि ॻोठ या अहिड़ो को बि शहर न आहे जंहिंखे असां मिसाल तौरु ॿुधाए सघूं त हीअ हर मसइले खां पाक आहे या हर सहूलियतनि सां आराइस्ता आहे। लिहाज़ा हर ॻोठ, हर शहर अणपूरा लॻा पिया आहिनि, हर जॻह ते साॻा मसइला करके वेठा आहिनि। त पंहिंजे ॻोठ खां शुरू करे उते जेको स्कूल्स आहिनि, इदारा आहिनि, या जेका न्यू जनरेशन आहे, उनजी तरबियत लाइ नंढा नंढा थोरा टास्क रखनि, उन्हनि जी हेल्प कनि, उनखे फाइनेंशियली या उन्हनि खे जेके ॿियूं जेके कैरियर जा जेके वसीला पैदा थियनि था उनजे लाइ गाइड कंदा रहनि, त लिहाज़ा काफ़ी मसइला हल थी सघनि था। इन हवाले सां पाण खे इहो आहे त माना जेके ॿाहिरि दोस्त आहिनि उहे इहो कनि त मां सम्झां थो सुठा आउटपुट पाण वटि। तव्हां उन जे बारे में त ॿुधायो, जेका ॿार वेठा आहिनि उहे पंहिंजे कनेक्शन जेका आहिनि शो कनि हिते, त उन खां पोइ जेका आहे उहो इम्प्लीमेंट करे सघनि था। हिते जेको नंढनि नंढनि ॻोठनि में नंढा टास्क करे उहे करे सघनि था। पर उहा ॻाल्हि वरी रहिजी वञे थी त इन जी जेका असांजी साइकोलॉजी जेका आहे सिंधी जी, जेको आम माण्हू आहे, उनखे असां कीअं चेंज करे सघूं था, उन जो तरीक़ो छा आहे? जेकॾहिं हू ज़ाहिरी आहे ॿारु ॾिसे थो त ॿारु मॉडर्न अॼुकल्ह त नेट ते विझे थो, कैनेडा में छा पियो थिए, ॻोठ में आम हारी जेको आहे न आम माण्हू आहे, उहो बि इहो थो चए त मुंहिंजो पुटु जेको आहे न या त इंजीनियर थिए या डॉक्टर थिए, ठीकु आहे, या त उहो वधि में वधि सैलरी जेका आहे न तक़रीबन सुठी भली ₹1,00,000 त हुजे, आसान सिंधी में जीअं चवंदा आहियूं। पर उन्हनि जी उहा साइकोलॉजीअ में उन ॿार जो जेको लाड़ो आहे, उनजी जेको ॿार जो जेका तव्हां सवेर ॻाल्हि पे कई,
त ॿार जेकॾहिं उहो ड्राइंग करण थो चाहे, कार्टून ठाहिण थो चाहे, उहो कार्टून जे बजाए हुनखे चवंदा बाबा तोखे इंजीनियर ई थियणो आहे, जेको तव्हांजो पंहिंजो मिसाल बि आहे। त उन जी साइकोलॉजीअ खे असां कीअं था पढ़ी सघूं, उनखे असां कीअं चेंज करे सघूं था? तव्हां जे टीचर आहियो त उनजी कहिड़ी अवेयरनेस ॾियणु घुरिजे, छा करणु घुरिजे उन आम जेको आहे इंटीरियर जो या रिमोट एरियाज़ में जेका रहनि था? महिरबानी साईं, इहा ॻाल्हि साच वाक़ई मूंखां ॻाल्हि रहिजी वई ॻाल्हि में, ऐं महिरबानी अवां वाक़ई सुवाल इन का ॻाल्हि दोहरायो। बिल्कुलु। सो वाक़ई साइकोलॉजी जो एजुकेशन जे हवाले सां ॾाढो इलाही इम्पैक्ट आहे। त जेके साइकोलॉजी जा जेके नाड़ा आहिनि माण्हुनि जा, जेके माण्हुनि जा बिलीव्स आहिनि, जेके जिन शयुनि खे मञनि था या फॉलो कनि था, उन्हनि खे चेंज कीअं कजे। पाण वटि सिंधियुनि वटि जेको हिनमहिल जेको आहे वॾो थ्रेट थो हले साइकोलॉजिकली, जेको माण्हुनि वटि पहिरियों थी वियो आहे कंपेरिजन वारो। असां कंपेयर कयूं था ॿारनि खे ऐं उनखे ॿुधायूं था हीअं न कयो हीअं कयो। ऐं ॿी शइ इहा आहे त मां सम्झां थो त इम्पोर्टेंस ऑफ एजुकेशन जेका आहे न, उहो उन शइ जे लाइ ख़ुदार आहे। असां तालीम जी अहमियत खां इलाही क़दुरु नावा थो पायूं। असां वटि नौजवान पढ़े थो, इहो थो सोचे त मां कहिड़ी डिग्री कयां, पघार कहिड़ी में घणी हूंदी। माना उहो इनफरादी जेको इंडिविजुअली पंहिंजो बेनिफिट ॻोल्हे थो, इनफरादी फ़ाइदो थो ॻोल्हे, उहो इज्तिमाही फ़ाइदे ॾिठो वञे त आया मां सुधरां थो, पढ़ां थो ऐं सुठे उहिदे ते पहुचां थो, मुंहिंजे मिट माइटनि खे केतिरो फ़ाइदो थींदो, मुंहिंजी क़ौम खे केतिरो फ़ाइदो थींदो, मुंहिंजे शहर खे केतिरो फ़ाइदो थींदो, इहा शइ नथो सोचे। हर जेको हिनमहिल उनखे सेखारियो नथो वञे, उनखे ॿुधायो नथो वञे। असां नंढे हूंदे खां वठी ॿार खे माना मुक़ाबले वारे रेस में रोड में भॼायूं था, ऐं उन रोड वारो इहो नतीजो निकिरे थो त आख़िर में ॿार बिल्कुलु इनफरादी तौरु लालची ऐं सिर्फ़ु पंहिंजे फ़ाइदे पिया डोड़े थो, जंहिंजे करे इहो जेको साइकिल जो जेको फैक्ट आहे इहो चेंज नथो थिए। त असां ॿार खे सिर्फ़ु इहो था ॿुधायूं, बसि सॼे क्लास में तोखे पहिरियों नंबर अचिणो आहे, पहिरें नंबर अचिणो आहे, ॿियनि खे तोखे धिके हलणो आहे। असां ॿार खे इहो नथा ॿुधायूं त बाबा तूं होशियारु आहीं, तूं वटि स्किल्स आहिनि, तूं जेको नथो पढ़े तुंहिंजे भरिसां वेठो आहे या तुंहिंजे पोयां वेठो आहे, तूं उनखे पाण सां गॾु खणी हल, तूं उनखे सम्झाए, तूं उनजा मसइला हल कर, तूं उनखे गाइड कर। तोखे अलाह हिफ़ाज़त ॾिनी आहे, तोखे टैलेंट ॾिनो आहे, तोखे सभु कुझु आहे, तुंहिंजी इज़त थींदी, सुभाणे अॻिते हली तुंहिंजो दोस्त थींदो, तुंहिंजा घर वारनि जा इलाही मसइला हल थींदा, उहो बची ॻाल्हि थींदो, हुनजे घर जे लाइ फ़ाइदो थींदो, उहो तो सॼो कुझु क्रेडिट तोॾे वेंदो, तोखे घणो कुझु मिली सघंदो। असां ॿार खे चऊं बाबा जेके 30 ॿार मूं वटि 29 ते निभागा आहिनि, 29 सफ़ा बेकार आहिनि, हिकिड़ो तूं ई मुंहिंजे अखियुनि जो ठार आहीं, बसि तूं मूंखे प्यारो आहीं। टीचर में इहो बि इलाही मुश्किल वारो आहे, तो हिकिड़े ॿार खे प्यारो कंदा होशियार खे, जेको डल स्टूडेंट आहे, मां चवंदो आहे त डल बि न चइजे, को बि माण्हू डल न आहे हूंदो, उन्हनि में किथे न किथे का खोट हूंदी आहे। असां उन खोट खे ॻोल्हियूं त किथे थो खुटे। इन हवाले सां हिकिड़ी आमिर खान जी फिल्म ॿुधायूं, तारे ज़मीन पर, उन में थोरो एजुकेशनल मूवी आहे। उन में तव्हां ॾिसो त उहो हिकिड़ो जेको ॿार आहे, जंहिंखे पूरे क्लास वारा पूरो इदारो उनखे धिके थो कढे थो, आमिर खान जो एम थो थिए ॿार खे उहो उनजा थ्रेट्स ॻोल्हे थो, उनजा मसइला थो ॻोल्हे थो, किथे थो गेप खाए, किथे धक थो खाए। उन ॿार जो उहो खानो जॾहिं उहो आमिर खान पुर थो करे, भरे थो, गाइडेंस करे थो, उन झाके मां जॾहिं उन ॿार खे कढे थो, त उहो ई ॿार पूरे इदारे जे टीचर्स खां वठी स्टूडेंट्स ताईं सभिनी खे ड्राइंग कॉम्पिटिशन में मारे टॉप ते थो अचे। असां ॿार जा थ्रेट्स नथा ॾिसूं, उनजा जेके बैरियर्स आहिनि उन्हनि खे असां ॾिसूं ई नथा, असां उनखे पोइते था धिकियूं। इन हवाले सां ॿार साइकोलॉजिकली इलाही मायूस था थियनि। वालदेन जी बि यार बाबा पढ़ी लिखी छा कंदा? फलाणे खान जो पुटु एतिरो पढ़ियो, उनखे कुझु न मिलियो, तूं पढ़ी छा कंदे? अहिड़ा असां वटि मिसाल बि एॾा अजीब आहिनि। असां वटि जो कंपेरिजन कयो थो वञे, उहो बि अहिड़े अजीब नमूने सां कयो थो वञे, जो उनजा मिसाल जॾहिं असां ॿुधंदा आहियूं त असांखे हैरत थींदी आहे त असांजी जेका शौरी लेवल आहे उहो किथे बीठल आहे। असां किथे था ॻाल्हायूं या कहिड़ा मिसाल ॾेई करे असां ॿार खे असां ॿुधायूं था कॉम्पिटिशन जो भई अॻिते निकिरण जो। कॉम्पिटिशन जो ॿार खे ॿुधाइजे न, ॿार खे ॿुधाइजे त तूं पंहिंजूं इंफरादी लालचूं छॾे, तूं इज्तिमाहियत सोच, तूं पाण खे छॾे, तूं पंहिंजे लाइ राह हमवार कर। हिनमहिल मां ॿुधायां थो, ईअं सम्झो त मां एजुकेशन पॉलिसीज़ जो विक्टिम आहियां, मां अहिड़नि पॉलिसीज़ जो शिकार थियो आहियां। 2 साल मूं पढ़ी करे हिकिड़ो नाकामी मूंखे पले पई, ऐं उनखां पोइ मूं सोचियो त मूंखे नाकामी छो पले पई, लिहाज़ा मुंहिंजी गाइडेंस कोन हुई, मुंहिंजी काउंसलिंग कोन हुई, जंहिंजे करे ऐं मां इहो सोचियो त हाणे मूंखे अहिड़ो पेट रखिणो आहे कि ॿियनि खे अहिड़ो मामिलो न अचे, ॿियनि खे मामला न अचनि। ऐं ख़ुदि ब ख़ुदि नेचुरली माना इनफरादी खां इज्तिमाही वारे इंडिविजुअल खां माना कोलाबरेटिव लर्निंग ॾे या कोलाबरेटिव जेको आहे उन ॾे मां हलियो आयुसि। कोशिशि इहा कजे त ॿारनि खे इन हवाले सां थोरो सम्झाइजे, वालदेन खे बि इहा शइ सम्झाइजे। ज़बरदस्त। तव्हां साईं यूसुफ ज़बरदस्त ॿुधायो त वाक़ई असां स्किल्स जेका आहे पेरेंट्स असांजो एतिरो सुजाॻ आहे जो आई थिंक
जेको इंटीरियर में माण्हू रहे थो उहो बॉलीवुड जी मूवी त ज़रूरु ॾिसंदो आहे, त उन्हनि खे हर माण्हूअ खे ख़बर आहे त इन्हनि शयुनि खां अवेयर आहे। पर जॾहिं पंहिंजे औलाद ते या पंहिंजे पुट ते या पंहिंजे भाउ जे या पंहिंजी भेण जे या पंहिंजी धीउ ते जॾहिं उहा शइ अचे थी त उहो उन महिल विसारे छॾींदो आहे ऐं उहो पंहिंजा उसूल बि विसारे छॾींदो आहे त हुनखे मूंखे छा हुनखे सेखारियां या छा कहिड़ा स्किल्स आहिनि त हुनखे इम्प्लीमेंट कयां। असांखे वाक़ई हक़ीक़त पसंदि थियणु घुरिजे त असां पंहिंजे ॿारनि खे जेका तरबियत ऐं तालीम जे ॾांहुं वठी वञणु चाहियूं था उहा वाक़ई उन लाइ सहूलियत अॻिते कंदी, मुआशिरे में इम्पैक्ट छॾींदो ॿारु जेकॾहिं ख़ुशी ख़ुशीअ सां करे थो त उन जे असांखे वधणु घुरिजे ऐं वधाइण ऐं हथी ॾेई असां ॿार खे अॻिते वधायूं। ऐं जेकॾहिं असांखे उहो ॿारु नथो वधे त असांखे घुरिजे त उन ॿार खे उन तरफ़ वञणु घुरिजे जंहिंजो वाक़ई लाड़ो हुजे। साईं तव्हां ज़बरदस्त ॿुधायो। इन सां गॾु असांखे हिकु ॿी शइ बि सिखणु घुरिजे त लर्निंग माइंड्स जा काफ़ी दोस्त जेका आहिनि असांखे फेसबुक ऐं व्हाट्सअप इवन ग्रुप आहे हिकिड़ो, उन ते असांजे सिंध जो उन ते ई मैसेजिस अची रहिया आहिनि त उन में तव्हां काफ़ी असांखे जवाबु ॾई चुका आहियो। हिकु सुवालु आहे त तालीम जे जेका लर्निंग जा जेका प्रोसीजर एजुकेशन ऑफ लर्निंग आहे उनजो सिखण जो जेको आहे उन जो मक़सदु जेको आहे न क्लियर हूंदो न त पोइ जेको आहे ॿार या पेरेंट्स या उनजो जेको आहे भाउ आहे घर भाती केर बि थी सघे थो उहो जेको आहे क्लियर हूंदो त उन जी लर्निंग्स जी जेको आहे मोटिवेशन जेका हूंदी आहे उहा ई उन्हनि खे जेको आहे आउटपुट ईंदी आहे, उहा उन्हनि खे उहा नज़र ईंदी आहे त जेको डॉक्टर आहे हीअ आहे। उन खां अलावा कहिड़ियूं आहिनि शयूं, मतिलबु हिकिड़ो पैसे खां अलावा हुन वटि कहिड़ा मक़सद हुजणु घुरिजनि जो ॿारु अॻिते वधी सघे थो। तव्हांजो पंहिंजे तजुर्बे सां ॿुधायो, तव्हां किताबनि में काफ़ी मक़सदनि जे बारे में ॻाल्हायो बि आहे ऐं आर्टिकल जे बारे में आर्टिकल में काफ़ी कॉलम तव्हांजा गुज़रिया आहिनि, असांजे नाज़रीन सां बि गुज़रिया आहिनि खोड़ सारा, त उहे कहिड़ा मक़सद हुजणु घुरिजनि जेका माण्हू तालीम वठी कुझु सिखी कुझु मुआशिरे में कुझु जेको आहे न इम्पैक्ट छॾे पाए। प्लीज़ साईं इन्हनि ते रोशनी विझो मक़ासिद ज़रूरु साईं। तालीम जे हवाले सां अहिड़ियूं फिलासफ़रनि जूं या ॾहनि जूं काफ़ी आहिनि ॻाल्हियूं थियल ऐं ॿ टे ते ॻाल्हियूं कयां पियो त असांखे जॉब डिस्क्रिप्शन या जॉब जी हासिलात खां हटी करे काफ़ी मामला अहिड़ा आहिनि जिन ते सुठणु खपे। मां पहिरियों मां पंहिंजी किताब जो हवालो ॾींदुमि, हुन में लिखियो आहे त तालीम ज़िंदगी आहे। खे अञा थोरो ब्रीफली ॻाल्हायां त एजुकेशन ज़िंदगी कीअं आहे, लिहाज़ा ज़िंदगी ईअं आहे त हिकिड़ो माण्हू आहे जेको सोसाइटी में ॼमे थो, सॼी उमिरि पैसे जे पोयां भॼे थो, किरोड़ें अरबें खरबें पैसा ठाहे थो, पंहिंजा ज़ाती मुफ़ाद हासिलु करे थो ऐं मरी थो वञे। 2 साल 3 साल खां पोइ माना इलाइक़े खां वठी पूरी दुनिया ताईं को बि माण्हू जो नालो वठण लाइ तयारु नथो रहे, उनजो मिसाल ॾियण लाइ तयारु नथो रहे कुझु बि न। उन जे भेट में हिकिड़ो माण्हू आहे जेको तालीम खे सम्झे थो तालीम ज़िंदगी आहे। ज़ाहिरी ज़िंदगी असांजी त पनाह आहे, असां मरणा आहियूं 90 साल में, 100 साल में, 50 साल में, 30 साल में, 20 साल में मरणा आहियूं, पर असां तालीम कीअं ज़िंदगी आहे, तालीम असांजी शख़्सियत खे बका थी ॾे। जॾहिं असां तालीम हासिलु कयूं था, असां कंहिं उहिदे ते पहुचूं था, कुझु मामला ज़िंदगीअ तय कयूं था या हिकिड़ा पंहिंजे लाइ राह हमार कयूं था, त असांजे वञण खां पोइ बि असांजो नालो सभिनि ताईं वरितो वञे थो। अहिड़ा खोड़ मिसाल आहिनि। एजुकेशन जे तालीम हासिलु करण खां पोइ माण्हू इलाही रस्ता अचनि था साम्हूं ॾिसे थो। को माण्हू सोशली एक्टिव थी था वञनि, को माण्हू एजुकेशन खे थो वठे, को माण्हू इन हवाले सां सर तालीम ज़िंदगी, माण्हू तालीम खे तॾहिं सम्झी सघे थो जॾहिं सम्झे थो त मुंहिंजी ज़ाहिरी ज़िंदगी फना आहे, मां अहिड़ा कमु कयां, अहिड़े उहिदे ते पहुचां, अहिड़ी जॻह ते पहुचां जो मां मिसाल बणिजी वञा। माना मिसाल ॾियणु सवलो हूंदो आहे ऐं मिसाल बणिजणु इलाही ॾुखियो हूंदो आहे। पहिरीं पॉइंट इहा। ॿी पॉइंट इहा त तालीम इंसानी मक़सदनि खे रस्तो ॾिए थी। असां ज़िंदगी में हिकिड़ा टारगेट्स रखूं था, हिकिड़ा सोचियूं था त मां फलाणी जॻह ते हुजां, हिकिड़ा टारगेट्स गोल रखूं था। हाणे इन्हनि टारगेट गोल्स खे अचीव कीअं कजे, हाउ टू बिकम अचीव, हाउ टू बिकम अ टीचर, हाउ टू बिकम अ राइटर, हाउ टू बिकम अ एडवोकेट या जज या समथिंग। हाणे असां हिकिड़ो सोचियो त मूंखे हिन जॻह ते पहुचणो आहे, हीअ शइ थियणी आहे। हाणे उतां पहुचण जे लाइ कहिड़ो पैटर्न आहे, कहिड़ो तरीक़ेकार आहे, उहो जेको उहा जेका शइ आहे, उहो जेको तरीक़ेकार आहे, उहो असांखे एजुकेशन थो ॿुधाए। असांखे एजुकेशन थो ॿुधाए त तव्हांखे केतिरी स्ट्रगल करणी आहे। तव्हांखे 16 साल एजुकेशन वठी तव्हां कहिड़ी जॻह ते पहुची सघो था, तव्हां 18 साल एजुकेशन वठी तव्हां कहिड़ी जॻह ते पहुची सघो था, तव्हां PhD करे तव्हां कहिड़े मुक़ाम ते पहुची सघो था। त
त जेको तालीम आहे उहो असांजे मक़सदनि खे रस्तो ॾिए थी, असांखे अॻिते वधाइण में हिमत थी पैदा करे, असांखे एम्पावर थी करे, असांजा जेके आहिनि जेके जज़्बात आहिनि उन्हनि खे मथे उभारे थी। ऐं जेकॾहिं एजुकेशन न आहे, मां मिसाल थो ॾियां, जेकॾहिं आउं अनपढ़ियल आहियां ऐं अनपढ़ियल हुजण जे बावजूदि मां लिखणु नथो ॼाणा, पढ़णु नथो ॼाणा, ऐं मां कंहिंखे दाड़ कोन्हा, मां चवां थो त मां हिकिड़ो किताबु लिखंदुमि, त लिहाज़ा ॿुधण वारा मूंखे पहिरियों सुवाल इहो कंदा त बाबा तोखे लिखणु नथो अचे, तोखे ॻाल्हाइणु नथो अचे, त तूं अॻिते कीअं वधंदे? जॾहिं मां एजुकेटेड हूंदुमि, पढ़ियल लिखियल हूंदुमि, त तॾहिं ई तालीम मुंहिंजे मक़सदनि खे रस्तो ॾींदी, मां अॻिते वधंदुमि, हिकिड़ा टारगेट अचीव करे मां ॿियनि टारगेट हासिलु कंदो वेंदुमि, अॻिते निकिरंदो वेंदुमि। इन हवाले सां तालीम जॉब्स खां अलावा काफ़ी शयूं आहिनि जंहिंजे ज़रिए उन्हनि मक़सदनि खे रस्तो थी ॾिए। हिकिड़ो असांजे बिहेवियर में पॉज़िटिवनेस थी आणे। माण्हू हर माण्हू बुखियो हूंदो आहे ॿिनि शयुनि जो, नेम एंड फेम। माण्हू चवंदा आहिनि मुंहिंजो नालो बि हुजे, नेम एंड फेम जेको इहे ॿ शयूं आहिनि, जेको हर माण्हू हूंदो आहे। नेम एंड फेम माण्हू कीअं थो हासिलु करे सघे? तॾहिं हासिलु करे सघंदो जॾहिं हुन वटि पंहिंजा मक़सद क्लियर हूंदा, हुन वटि एजुकेशन हूंदो, हुन वटि तरीक़ेकार हूंदो, हुन वटि हर शइ हूंदी, त लिहाज़ा तॾहिं उहो पंहिंजे नेम खे हासिलु करे सघे थो। हुन वटि का शइ न आहे त इन खां अलावा माण्हू कहिड़ो कुझु बि सोचे त मां सम्झां थो त उहो पंहिंजा टारगेट नथो करे सघे। जी साईं। ज़बरदस्त। ज़ाहिर आहे तालीम ई जेको आहे, तव्हां ॿुधायो असांखे त ज़बरदस्त तरीक़े सां तालीम जो जेको मक़ासिद छा आहिनि, कीअं ई तालीम खे हली सघे थो। अच्छा, तालीम सां गॾु जेका स्किल्स हुजणु घुरिजनि, सिखण जूं बि स्किलियूं हूंदियूं आहिनि, लर्निंग्स जूं, ऐं ॿियूं कहिड़ियूं इंसान में जेको आहे एज़ ए ह्यूमन बींग जेको आहे, एज़ ए स्टूडेंट्स आहे, असां में स्किल्स हुजणु घुरिजनि, जेको असां स्किल रखे करे पंहिंजे मुआशिरे सां गॾु पंहिंजी फैमिलीअ खे बि अॻिते वधाए सघूं था। उन्हनि सलाहियतुनि जे बारे में असांखे ॿुधायो। जेके ज़ाहिरी इंसान में सलाहियतूं आहिनि न, उहे सारी आहिनि। हिकिड़ो सलाहियत आहे ॻाल्हाइण वारी सलाहियत, ॿी सलाहियत आहे लिखण वारी सलाहियत, ॿी सलाहियत आहे ॿुधण वारी सलाहियत, चौथी सलाहियत आहे ॾिसण वारी सलाहियत। ऐं मां जेको मुंहिंजो पर्सनली बिलीफ आहे, मां चवंदो आहियां जेको माण्हू सुठो लिसनर न आहे, छो जेतिरे क़दुरु उहो सुठो कंहिं माण्हू खे ध्यान सां ॿुधे नथो, त लिहाज़ा उनजे ज़िंदगी में का बि बहितरी नथी अची सघे। असां वटि हालत इहा आहे त जेकॾहिं तव्हां असां किथे वेहूं था, कंहिं मामले ते ॻाल्हाईंदासीं, त मुंहिंजी ख़्वाहिश इहा हूंदी त मां घणो ॻाल्हायां ऐं तव्हां मूंखे ॿुधो, मूंखे सिर्फ़ु राइट तव्हां ॿुधंदा रहो। ऐं तव्हांजी ख़्वाहिश इहा हूंदी त साईं राय बख़्श जी ख़्वाहिश इहा हूंदी त मां ॻाल्हायां, इहो सिर्फ़ु मूंखे ॿुधे। माना इन जो नतीजो इहो निकिरंदो त असां हिक ॿिए खे ॿुधण लाइ तयार ई न हूंदासीं। इथिकली जेका हिन महिल नीड जी आहे त जॾहिं साम्हूं वारो माण्हू ॻाल्हाए थो, तव्हां हुनखे ॿुधो, तॾहिं तव्हां हुनखे ॿुधंदव त उहे शयूं तव्हां ज़हन नशीन तव्हांजूं थींदियूं, तव्हांजे दिमाग़ में गर्दिश कंदियूं, तव्हांजी इन हवाले सां तरबियत बि थींदी। त असां वटि मां इलाही माण्हू अहिड़ा ॾिठा, काफ़ी माण्हुनि सां कचहरियूं थियूं। असां वटि माण्हू ॿुधण जे मामले में इलाही कचा आहिनि। माना ॿुधण जे मामले में चाहींदा आहिनि त मां न ॿुधां, जेको मुंहिंजो फ़लसफ़ो आहे, जेको मुंहिंजो नज़रियो आहे, जेको मुंहिंजो रायो आहे, उहो मां ॿियनि ते थपियां, ॿियनि ते इम्प्लीमेंट कयां, ॿियनि जी ॻाल्हि खे ॿुधां ई न। जेकॾहिं को माण्हू ॿुधाए थो त असां हुनखे ॿुधण लाइ तयारु कोन आहियूं। या असां जेके राइटर आहियूं, ख़ासि तौर ते राइटर माण्हू जॾहिं को लिखे थो ऐं को तनक़ीद निगार साम्हूं तनक़ीद करे थो, का शइ साम्हूं ॿुधाए थो, बाबा हीअ शइ हीअं न हीअं थींदी आहे, असां बाहि थी वेंदा आहियूं, ईअं असांखे छो चई, असां अकुल कुल आहियूं। इन मामले में जॾहिं असां हुनखे एक्सेप्ट नथा कयूं, असां पंहिंजी इस्लाह कराइण लाइ तयारु न आहियूं। साम्हूं वारो असांखे पाण खे तयारु रखणु खपे। हिन महिल आउं जेको कुझु बि आहियां, मां सम्झां थो आउं कुझु बि न आहियां, माना कुझु बि न आहियां, उहो इन जे करे आहियां त मूं में अञा बि काफ़ी बहितरी जूं ज़रूरतूं आहिनि। बहितरी जॾहिं तॾहिं ईंदी जॾहिं साम्हूं साईं इलाही बख़्श वेहंदो, मूंसां ॻाल्हाईंदो, मूंखे ऑब्ज़र्व कंदो, मूंखे ॿुधाईंदो त बाबा तो में हिन शइ जी न बहितरी आहे, तूं हिननि शयुनि ते अञा कमु कर, तूं हिननि शयुनि खे इन्हनि शयुनि तूं इलाही कबी आहे, तूं हिननि ते कमु कर, उनखां पोइ तोमें अञा बहितरी ईंदी। मां जॾहिं पाण खे पंहिंजी इस्लाह जॾहिं पाण खे तयारु रखंदुमि, तॾहिं मां अॻिते वधी सघंदुमि। असां पंहिंजी इस्लाह लाइ तयारु आहियूं कोन। असां चवंदा आहियूं त असां कुल आहियूं, असां 2 किताब पढ़ूं था त असां दानिशर थी था वञूं, असां 2 सेमिनार अटेंड था कयूं त असां वॾा हिकिड़ा सुठा स्पीकर थी था वञूं, पंहिंजियूं शयूं। माना असांखे जेको रवैयो आहे असांजो, उहो असांखे दरमियानो रखणु खपे। पंहिंजी शख़्सियत में एॾी फ्लेक्सिबिलिटी रखणु खपे, साम्हूं वारो भले को तनक़ीद करे, लिहाज़ तनक़ीद शख़्सी हुजे, इल्मी हुजे, अदबी हुजे, तालीमी हुजे, जहिड़े हवाले सां हुजे, इख़्तिलाफ़ जेको आहे इख़्तिलाफ़ बराए इख़्तिलाफ़ हुजे, इख़्तिलाफ़ बराए इस्लाह हुजे, इख़्तिलाफ़ बराए शख़्सियत न हुजे। बराए शख़्सियत जेको इख़्तिलाफ़ आहे उहो इलाही नुक़सान थो ॾिए। इख़्तिलाफ़ बराए इख़्तिलाफ़ हूंदो, इख़्तिलाफ़ बराए सलाहियत हूंदी, इस्लाह हूंदो, साम्हूं वारो माण्हू जॾहिं असां ॾींदो त उन खां पोइ असां उन शइ ते गौर वीचार कयूं,
सोचियूं ॾिसूं त आया वाक़ई इन शइ जी मूं में कमी आहे या न आहे। जेकॾहिं आहे त मां उनखे बहितर कयां, जेकॾहिं न आहे त मां उनजो जवाबु उनखे पोलाइट नमूने सां बहितरीनु नमूने सां ॾियां, उनखे सम्झायां त जेकॾहिं साईं तव्हां सम्झो था त मूं में हिन शइ जी कमी आहे ऐं तव्हां चाहियो था त मां हिन शइ में बहितरी आणियां, त मूं में हिन शइ में ही शयूं स्किल्स मूं में आहिनि, बहितर आहे, असां उनखे सुहिणे नमूने मुस्बत नमूने सां उनखे ॿुधाए सघूं। असां वटि इहो रवैयो न आहे, असां वटि रवैयो इहो आहे त जॾहिं को माण्हू असां सां ॻाल्हाए थो, असां ते आङुर खणे थो, त असां बुखलाहट जो शिकार थी था वञूं, असांजा होश हवास ख़तमु थी था वञनि। जेकॾहिं असांखे साईं इलाही बख़्श कयो, सुभाणे को माण्हू चवे तव्हां कराची में वेठा आहियो, तव्हां पंहिंजी टीम सां गॾु सेशन कयो था, तव्हांखे छा थो मिले, तव्हां साईं सही नथा कयो सेशन, तव्हां हीअं कयो हूअं न कयो, ऐं उते साईं इलाही बख़्श चवे त मां हेॾे सालनि खां कमु थो कयां, मूंखे छो थो चवे ईअं। न सोचणु खपे त बाबा तव्हां ॾिसो, कुझु साम्हूं वारे माण्हू जो असां में एक्सपेक्टेशन्स हूंदियूं आहिनि, असां जंहिंसां वेहूं था उनजी एक्सपेक्टेशन्स हूंदी आहे त ही माण्हू मूं सां ईअं ॻाल्हाए। असां जिते ॻाल्हायूं था साम्हूं वारे जी एक्सपेक्टेशन्स हूंदियूं आहिनि असां सां हिन वे में ॻाल्हाए। जॾहिं असां उन ट्रैक खां हटंदासीं त हू लिहाज़ा थोरी घणी असां सां ॻाल्हि कंदो, पॉइंट आउट कंदो त असां उन शइ ते सोचियूं, तॾहिं ई बहितरी तॾहिं ईंदी आहे। मां चवंदो आहियां त घणा माण्हुनि खे ॿुधो, घणनि खां घणा रसूल बचपली जो साथ चवंदो त घणे खां घणा इल्मु हासिलु कयो, घणे खां घणा किताब पढ़ो, मुख़्तलिफ़ शयूं पढ़ो, पंहिंजे मदार खां पंहिंजे इंट्रस्ट खां हटी करे मुख़्तलिफ़ शयुनि जो जाइज़ो वठो। मां फ़ौजियुनि सां वेहंदो आहियां, फ़ौजियुनि खां पुछंदो आहियां बाबा कहिड़ी कोर अथई, ड्यूटी कहिड़ी अथई, छा कंदो आहीं, ऐं फ़ौजियुनि में कहिड़ियूं कहिड़ियूं रिस्पॉन्सिबिलिटीज़ हूंदियूं आहिनि, मां उनखां पुछंदो आहियां। हाणे मां फ़ौजी त न आहियां, न को मूंखे फ़ौजी वञण जी जेका आहे कद पुत आहे मुंहिंजो अहिड़ो, या मुंहिंजो को शौक़ु आहे न का आहे, पर मां उनखां पुछंदो इन जे लाइ आहियां त मूंखे नॉलेज हुजे। मां वकील सां वेहंदो आहियां, वकील खां पुछंदो आहियां हा भाई सुभाणे फलाणो माण्हू फलाणे केस में चालान थिए, तुंहिंजे लाइ छा रस्तो अख़्तियार कबो, उन कहिड़ो उन ते कानून लागू थींदो, हरू भरू हुन खां पुछंदो आहियां त ताकी इहा शइ मूंखे पढ़ाई इल्म जो थोरो घणो ॼाण हुजे, सुभाणे उन माण्हू सां वेहबो त उन वे सां उन लेवल ते ॻाल्हाए सघिबो, सम्झी सघंदो त ही माण्हू रियल में तालीम हासिलु कयल आहे, रियल में वाक़ई माण्हू एजुकेटेड आहे, कि बीए में वर्ताव में इहा बहितरी अचे थी। इन हवाले सां जंहिं स्किल जी बहितरी चाहियूं था असां ॿुधूं। जॾहिं मूं लिखण जो शुरू कयो, अदब में मां आयुसि, पंहिंजो ज़ाती तजुर्बो थो ॿुधायां, जी जी ॾाढा माण्हू टोकींदा हुया, ॾाढा, ऐं वॾी में वॾी ॻाल्हि इहा आहे त माण्हू हिकिड़ो ई सुवाल अञा ताईं कंदा रहंदा आहिनि त तव्हांखे इन मां मिले छा थो। मां सम्झां थो त माण्हू साइकोलॉजिकल तौरु इन सुवाल खां पोइ मूं मां कहिड़े जवाब जी तवका था रखनि, हुननि जो चवणु त तव्हांखे मिले छा थो। हाणे हुननि जो चवणु इहो ई आहे त माना तव्हांखे मादी तरह पैसा मिलनि था नथा मिलनि, तव्हांखे फाइनेंशियली का शइ मिले थी नथी मिले, ऐं मुंहिंजो हर उन माण्हू सां जेको इहो सुवाल कंदो आहे हुनखे इहो ई जवाबु हूंदो आहे त पैसो हर शइ न आहे, पैसो हर शइ न आहे। मां जेको कुझु कयां थो, जेको कुझु लिखां थो, या जेको थोरी घणी स्ट्रगल कयां थो, जेतिरो तौरु मुंहिंजो वस आहे, पहुच आहे, मां दावा नथो कयां त मां वॾी स्ट्रगल थो कयां, वॾो कमु थो कयां, पर जेतिरे ताईं मुंहिंजी पहुच आहे, जेतिरो तो करे थो सघां, उहो सिर्फ़ु इन जे करे थो कयां, मूंखे सुठा हिकिड़ा शौर याफ़्ता हिकिड़ा माण्हू दोस्त आहे, मुंहिंजा दोस्ती सर्किल बि वधे, हिकिड़ा सुठा माण्हू मूं वटि मिलनि, मूंखे मुंहिंजे सर्किल में अचनि था, मां उन्हनि मां सिखां थो, मूं मां सिखनि था, मां हुननि खे फ़ाइदो थो ॾियां, मूंखे फ़ाइदो था ॾियनि, लिहाज़ा इहो लाज़मी आहे त मां मूंखे पैसे जो फ़ाइदो ॾियां। काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके मूं में न आहिनि, मां ॿियनि दोस्तनि खे ॾिसी एडॉप्ट थो कयां, काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके दोस्त मूं मां एडॉप्ट था कनि। असां हिक ॿिए खे ॾिसी, हिक ॿिए खे साम्हूं रखी असां पंहिंजी जर्नी खे जेका सफ़र आहे हुनखे कयूं था पिया, सफ़र जारी आहे, पोइ हाणे ॾिसे कमु किथे थो पहुचे। इन हवाले सां माण्हू ॿियनि खे ॿुधे, पंहिंजी स्किल्स जेको आहे उन स्किल जे हवाले सां जेके माण्हू रिलेटेड आहिनि राय खे ॾिसे, उनखे साम्हूं राय खे रखे, पाण खे साम्हूं रखे, पोइ ॾिसे त आया मूं में केतिरी बहितरी जी ज़रूरत आहे या न आहे, पोइ फ़ैसिलो करे। माण्हू किताब घणा पढ़े, घणो ॿियनि खे ॿुधे। राइट सर, तव्हां ज़बरदस्त ॿुधायो त शेयरिंग इज़ लर्निंग। मोस्टली तव्हां शेयर कंदव त तव्हां घणो सिखंदव, जेकॾहिं तव्हां कंहिंजो ॿुधंदव, तव्हां कंहिंसां सिखंदव, कंहिंसां वंडींदव त तव्हांखे वधीक कुझु सिखण लाइ मिलंदो। तव्हां साईं हिकिड़ी ज़बरदस्त सलाह ॾिनी त किताब जेको आहे तव्हांजा बहितरीनु दोस्त आहिनि, किताब पढ़ो, उन मां तव्हांखे हिकिड़ी लाइफ जी नऊं राह नज़र ईंदियूं। त साईं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां एतिरो टाइम असां सां गॾु रहिया, ऐं हिन गर्मीअ जी मौसम में तव्हां मूंखे ख़बर आहे जितां तव्हां सेशन करे रहिया आहियो पंहिंजे शहर खां, त उते बि गर्मी आहे डेफिनेटली। तव्हांजो असां वधीक टाइम वरितो, तक़रीबन कलाक खां मथे थी वियो आहे, तव्हांजा लख लख थोरा असांजे
तव्हां को लास्ट कंक्लूजन ॾियणु चाहियो पंहिंजो जेको आहे तव्हां मूंखे तव्हांजी पर्सनैलिटी माशाल्लाह साईं जन जी ज़बरदस्त आहे त साईं जेको आहे कॉलमिस्ट सां गॾोगॾु साईं काउंसलिंग जे ऐं साईं नौजवाननि सां टच ऐं साईं जो हिकु एक्टिव किरदारु आहे पंहिंजे एरिया में जिते साईं कमु करे रहिया आहिनि ऐं विदिन जेको आहे उन शयुनि खे ॾिसी करे साईं लिखंदा आहिनि ज़बरदस्त। मां हिकु तारीफ़ कोन थो कयां साईं सां मुंहिंजी एतिरी उहा आहे बि कान मतिलबु पुराणी दोस्ती बि न आहे साईं विदिन असांजो जेको आहे हिकु फेसबुक फ्रेंड जो उन सां पोइ साईं जो किताब वग़ैरह ऐं आर्टिकल्स पढ़ंदा आहियूं उन करे मूं जेको आहे साईं खे सिलेक्ट कया असां हिते गेस्ट घुरायो साईं वॾी महिरबानी हिकिड़ी त असांजे सिंध हेल्प जे प्लेटफॉर्म ते अची पंहिंजे व्यूज़ शेयर कया ऐं साईं तव्हांजा लख लख थोरा जे आया तव्हां पंहिंजो साईं को फाइनल कंक्लूजन जेको आहे तव्हां ॾियणु चाहियो टीचर्स जे बारे में उस्तादनि जे बारे में पेरेंट्स जे बारे में ज़िंदगीअ जे ॿिए शोबे जे जेका इंसान आहिनि उन्हनि जे बारे में तालीम ऐं तरबियत जे हवाले सां जेको तव्हां पंहिंजो मैसेज ॾियणु चाहियो प्लीज़ काइंडली शेयर। महिरबानी साईं वेंदे वेंदे मोकिलाईंदे ऐं बसि हिकु ॻाल्हि कयां पियो उहा मल्टी डायमेंशनल चइजे त उहा ॻाल्हि आहे सभिनि जे लाइ इहो ई आहे त जॾहिं बि तव्हां कंहिं राह ते हलो था कंहिं मक़सद जे हासिलात लाइ पंहिंजो सफ़र कयो था उन सफ़र शुरू करण खां पहिरियां पंहिंजे पाण खे हर क़िस्म जे मामलनि जे लाइ तयारु रखो। तयारु ईअं रखो त तव्हां ते इल्ज़ामबाज़ियूं तव्हां ते थींदियूं तव्हां ते नुक्ताचीनी बि थींदी तव्हांखे माण्हू हेठि करण जी कंदा तव्हांखे किराइण जी कोशिशूं बि कंदा पाण खे संभाले हलो जंहिं शोबे में हलो था कंटिन्यू मुस्तक़िल जेका मिजाज़ी आहे तव्हांजो उनखे न छॾियो। जिते पहुचणु चाहियो था या ॿियनि खे पहुचाइणु चाहियो था कंहिं मंज़िल ते उते पहुचण खां पहिरियां किथे बि दिलि शिकस्ता न थियो उसे पासे में कंहिं बि माण्हुनि जी ॻाल्हि खे तवजह न ॾियो। हा वक़्ती तौरु जेकॾहिं तव्हां साई पटियो था कुझु अरसे जे लाइ सुकून तख्तियार कयो था ख़ामोश थियो था त में को ऐप कोन्हे लेकिन तव्हांजो जेको टारगेट आहे उन सां कॉम्प्रोमाइज़ न कयो। ईअं न थिए जो माण्हुनि जी तनक़ीद जे करे तव्हां उहा राह ई छॾे वञो ऐं उहा राह छॾे वञो पाण खे नुक़सानु ॾियो पाण सां गॾु ॿियनि खे नुक़सानु ॾियो त जॾहिं बि तव्हां सफ़र स्टार्ट कयो त पाण खे हर क़िस्म जे थ्रेट्स खां हर क़िस्म जे इल्ज़ामबाज़ियुनि खां बोताननि खां ऐं ईअं सम्झो त माना हर मामलनि खां पाण खे तयारु रखो त हाणे मां सफ़र कयां थो मूंखे घणो कुझु झेलणो आहे। ईअं सम्झो त तव्हां हिकिड़े तूफ़ान में लथा आहियो हिकिड़ो तूफ़ान आहे उन तूफ़ान खे तव्हां पार करण जी सोचियो था पार करण जंहिं महिल तव्हां कंदव त लिहाज़ा तव्हांखे हर क़िस्म जा थ्रेट्स ईंदा ऐं जंहिं महिल तव्हां मंज़िल ते पहुची वेंदव यकीन रखो त जॾहिं तव्हांखे रेस्पेक्ट मिलंदो तव्हांखे माण्हुनि जूं मोहबतूं मिलंदियूं तव्हांजा गम तव्हांजा दुख तव्हांजा दर्द ईअं विसरी वेंदा जीअं मां चवंदो आहियां त जीअं घोट खे नई राति कुंवार मिलंदी आहे नई राति जेका पहिरीं राति वारी कैफ़ियत हूंदी आहे तव्हांजी उहा ई कैफ़ियत हूंदी त इन हवाले सां पंहिंजे मंज़िल खे जॾहिं जस्तजू कयो था पंहिंजे पाण खे तयारु रखो ऐं दिलि शिकस्ता न थियो मुस्तक़िल मिजाज सां कमु कंदा रहो त इनशा मंज़िल तव्हांखे थोरी स्ट्रगल खां पोइ मिली वेंदी। महिरबानी साईं मोहबतूं सदाईं गॾु। साईं महिरबानी तव्हांजी यूसुफ साईं तव्हांजा वंस अगेन लख लख थोरा जो तव्हां असांजे हिन कचहरीअ में शामिलु थियो लर्निंग माइंड्स में ऐं असांजो मक़सदु इहो हूंदो आहे लर्निंग माइंड्स जो जेका असांजा टैलेंटेड नौजवान आहिनि ऐं टैलेंटेड जेका इंटीरियर में माण्हू पॉज़िटिव सोच जा माहिर आहिनि ऐं उहे पंहिंजी पॉज़िटिव सोच सां पंहिंजे चौधारी कुझु न कुझु शमा ॿारे रहिया आहिनि कुझु न कुझु जेको आहे अंधेरे में पंहिंजो कुझु इल्मु छॾे उन खे माण्हू फॉलो करे उन्हनि जे राहनि ते उन्हनि जे लाइटनेट ते पहुचनि पिया त असांजो इहो ई मक़सदु आहे त असांजी लर्निंग माइंड्स में अहिड़ा खोड़ सारा महिमान आया ऐं ईंदा। तव्हां कीप वॉचिंग आवर चैनल sindhelp.com ऐं साईं तव्हांजा लख लख थोरा वॾी वॾी महिरबानी ऐं असां नाज़रीन खे इहो ॿुधाईंदा हलूं त असांजो जेको आहे नेक्स्ट सेशन में बि काफ़ी असांजा गेस्ट अचण वारा आहिनि जेका तव्हां घणो कुझु सिखी सघो था उन्हनि मां ऐं तव्हां असांजो यूट्यूब चैनल आहे sindhelp.com ऐं सिंध हेल्प फेसबुक चैनल आहे उन तव्हां सब्सक्राइब कयो ऐं साईं जो जेको रिकॉर्डिड वीडियोज़ आहिनि उहे त असां उते रखंदासीं यूट्यूब ते तव्हां यूट्यूब ते वञी असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो sindhelp.com सिंध हेल्प youtube.com/sindhelp ऐं facebook.com/sindhelp त तव्हांखे वधीक लर्निंग जा मिलंदा।
हीउ जेको सिलसिलो आहे इहो अनस्टॉपेबल आहे। त तव्हां जेका हिकिड़ी शइ जेका आहे हर सीज़न हर मुआशरे में हर चेंजिस खां गॾु सिखण जो मरहलो कॾहिं बि ख़तमु न आहे थियण वारो, ऐं उहो तव्हां सिखंदा रहंदा। तव्हांजा नाज़रीन जा, असांखे ॾिसण जा, ऐं असांखे ॿुधण वारा, ऐं जिन जिन दोस्तनि असांखे कमेंट्स कया, सवाल छॾिया, उन्हनि जा वॾी वॾी महिरबानी। थैंक यू, शुक्रिया, अल्लाह हाफ़िज़।